बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पाणी जल जलालुहु, पाणी जान जमाल, पाणी सूरत पिरीअ जी, पाणी हुस्न कमाल, पाणी पीर मुरीद थिए, पाणी पाण ख़याल, सभु ई हाल मंझाई मालूम थिए। अस्सलामु अलैकुम। तमामु नाज़रीन, उमेद करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं अव्हां जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ। ऐं अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो अव्हां जे आॾो हाज़िर आहियां अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं प्रोग्राम हिन वक़्तु लाइव हली रहियो आहे, स्क्रीन ते ॾिनल हिट नंबर हले पियो, तव्हां प्रोग्राम में शामिलु थी सघो था थ्रू दी फ़ोन कॉल। ऐं प्रोग्राम अॼु जो तमामु ज़बरदस्त आहे। अॼु उन्हनि जे लाइ प्रोग्राम सुठो आहे जेके लिखण सां चाह रखनि था, जेके हिस्ट्री सां प्यारु कनि था, ऐं उन्हनि जे लाइ बि सुठो आहे जिन जा घर में ॿार मौजूदु आहिनि। मौसम तब्दील थिए पई, ऐं जॾहिं मौसम तब्दील थींदी आहे त यकीनन मौसम जा असरात हूंदा आहिनि पंहिंजी नेचर ते बि, स्किन ते बि उन ई तरह असरात थियनि था। ॿारनि ते तमामु घणा असर थींदा आहिनि मौसम जी तब्दीली जा, मिज़ाजनि ते ॾाढा असर पवंदा आहिनि मौसम जी तब्दीली जा। ऐं अॼु बि सुबुह जी जेका हवा आहे थधिड़ी ऐं सुठी ख़ूबसूरत सुबुह महसूसु थिए पई। मौसम जॾहिं आराम आराम सां चेंज थींदी आहे त थोरो एडजस्ट थियण में टाइम पाण वठंदा आहियूं, ऐं थोरी सिहत बि पंहिंजी जेको आहे न ईअं कॾहिं कॾहिं लोॾे में ॾींदी आहे। सो पंहिंजो ऐं पंहिंजनि प्यारनि जो, पंहिंजे घर वारनि जो, सभिनीनि जो तमामु घणो ख़्यालु रखो। चवंदा आहिनि न त जी ख़ुशि आहे त पोइ जहान ख़ुशि आहे। नाज़रीन, 1 डिसेंबर असां जेको आहे सो सिंधी कल्चरल डे सेलिब्रेट कंदासीं। ऐं सिंधी कल्चरल डे जी जॾहिं ॻाल्हि थींदी आहे त असांजी धरती जी ॻाल्हि थींदी आहे, अमन जी ॻाल्हि थींदी आहे, सकाफ़त जी ॻाल्हि थींदी आहे, तहज़ीब जी ॻाल्हि थींदी आहे। ऐं जॾहिं सकाफ़त ऐं तहज़ीब जी ॻाल्हि थींदी आहे त पाण सभु हुन सां जुड़ियल आहियूं। सकाफ़त यकीनन पाण खे ख़ूबसूरत लॻे थी, असांजी तहज़ीब असांखे ख़ूबसूरत लॻे थी। स्लोगन ॾाढो ख़ूबसूरत आहे त मज़हबी भाई असांजी सकाफ़त ऐं सिंधु दरिया असांजी मईशत। यकीनन सिंधु दरिया ते असां ॻाल्हायो आहे, पाणी जे हवाले सां असां हर ॾींहुं ॻाल्हायो आहे। जॾहिं सिंध जी ॻाल्हि थींदी आहे त पोइ पाण सभु यकीनन हिकिड़ो आवाज़ु बुलंद कंदा आहियूं। ऐं यूनिटी मां चवंदी आहियां, जंहिं बि शइ में यूनिटी हूंदी आहे त पोइ हुन जा जेके रिज़ल्ट हूंदा आहिनि, आउटपुट जेको हूंदो आहे उहो ॾाढो ख़ूबसूरत मिलंदो आहे। ऐं पाण सभिनीनि खे इहो रस्तो पकिड़िणो आहे, इन रसी खे मज़बूती सां पकिड़िणो आहे। जॾहिं उहो मिसाल ॾाढो पुराणो आहे पर ॾाढो ख़ूबसूरत मिसाल आहे त हिकिड़ी जॾहिं काठी हूंदी आहे उनखे टोड़ींदा आहियूं त आसानी सां टुटी वेंदी आहे। पर जेकॾहिं साम्हूं असां वटि 7-8 काठियूं गॾु हुजनि, उन्हनि खे पाण टोड़ींदासीं त उहे कोन टुटी सघंदियूं। सो क़ौमूं ईअं ई तरक़ी कंदियूं आहिनि जेकॾहिं क़ौमुनि में ॿधी हूंदी आहे, भाईचारो हूंदो आहे, एको हूंदो आहे, अमन हूंदो आहे, मज़हबी रवादारी हूंदी आहे, त उहा धरती ॾाढी ख़ूबसूरत धरती आहे। असांजी सिंध त यकीनन इन जे करे ई बेहदि ख़ूबसूरत आहे। नाज़रीन, हिन प्रोग्राम सां भरपूर सहकार पिणु मौजूदु आहे। स्किन वाइट गॉट मिल्क साबुण जो, बकरी जे खीर जे ठहियल साबुण जो। स्किन वाइट साबुण में रुॻो ख़ालिस शयूं इस्तेमालु थियल आहिनि। ऐं हाणे स्किन वाइट साबुण जो फॉर्मूला वधीक एडवांस पिणु थी चुको आहे, जंहिंमें वाइटामिन ए ऐं वाइटामिन B3 बि मौजूदु आहे, जेको हाणे रखंदो अव्हां जी स्किन खे 12 कलाकनि ताईं ताज़ो ऐं तवानो। ऐं गॾोगॾु नाज़रीन सहकार मौजूदु आहे ख़ालिस बेज़े ऐं कणिक सां तयारु कयल बहितरीनु ज़ाइके वारो पंहिंजे देश जो बिस्किट गाला। इन्हनि जो सहकार मौजूदु आहे ऐं इन्हनि जे सहकार सां असां प्रोग्राम खे अॻियां वधायूं था। अॼु ॾाढो ज़बरदस्त ऐं इंट्रस्टिंग मुंहिंजो प्रोग्राम थियण वारो आहे। मां पहिरीं ॿुधाए चुकी आहियां त प्रोग्राम में शामिलु थियण जो जेको तरीक़ेकार आहे, तव्हां थ्रू दी फ़ोन कॉल प्रोग्राम में शामिलु थी सघो था। हेठि स्क्रीन ते ॾिनल नंबर हली रहियो आहे ऐं डायल कजो, प्रोग्राम में शामिलु थिजो। मां चाहींदसि त तव्हांजी फ़ोन कॉल्स असां प्रोग्राम में ज़रूरु शामिलु कयूं। आयल जेके मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि असांजे हिन अङण ते, जेके अॼु असांजे अङण जी ख़ूबसूरती बणिजा आहिनि, उन्हनि जो मां तारुफ़ कराईंदी हलंदसि। नंबर 1 सीट ते जेके मौजूदु आहिनि, डॉक्टर इम्तियाज़ चन्नड़ साहिबु असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। ऐं पाण कंसल्टेंट चाइल्ड स्पेशलिस्ट इंचार्ज न्यूट्रिशन वार्ड लम्स हैदराबाद। सर, तव्हांखे दिलि जी गहराई सां मां भली कार चवां थी। अस्सलाम वालेकुम, हैव अ गुड मॉर्निंग। कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह, बिल्कुलु ठीकु, माशाअल्लाह जी, ज़बरदस्त। ऐं ॿारनि जे हवाले सां अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं। मां पहिरीं चई चुकी आहियां, जॾहिं मौसम तब्दील थींदी आहे त ॿारनि ते घणो असरु पवंदो आहे, ईअं ई वॾनि ते बि घणो असरु पवंदो आहे। असांजे मिज़ाजनि ते बि यकीनन असरु हिकिड़ो मौसम छॾे थी। उनखां अलावा जी असांजे प्रोग्राम में ख़ूबसूरत महिमान मौजूदु आहे हफ़ीज़ डेरो साहिबु। ऐं हफ़ीज़ डेरो साहिब जी जेकॾहिं मां ॻाल्हि कयां त पाण ॾाढो सुठो लिखंदा आहिनि। ऐं सुठो लिखण सां गॾोगॾु इंसान जी इहा क्वालिटी हूंदी आहे त उहो सुठो ॻाल्हाए पिणु सघंदो आहे। ऐं सुठे ॻाल्हाइण जे लाइ मां सम्झां थी त सुठो पढ़णु बेहदि लाज़मी हूंदो आहे। जेको सुठो पढ़ंदो आहे ऐं सुठो ॻाल्हाईंदो आहे, यकीनन उहो सुठो लिखंदो पिणु आहे। ऐं सर चओ, मां हाणे कहिड़ियूं कहिड़ियूं जेको आहे सो क्वालिटीज़ तव्हांखे ॻणायां, पर यकीनन इंट्रोडक्शन में मां ॿुधाइणु चाहींदसि त ग्रेजुएशन फ्रॉम सिंध एग्रीकल्चर इन टंडोजाम, मास्टर्स इन रूरल डेवलपमेंट कोर्स ऑफ वाई कॉलेज ऑफ लंडन, यूनिवर्सिटी एफिलिएशन विथ यूनिवर्सिटी ऑफ
ऑफ सिंध जाम शुरू ऐं उनखां अलावा जेको आहे डिप्लोमा इन सियासत में हिननि जी डिप्लोमा थियल आहे ऐं मईशत ते बेहद ख़ूबसूरत तरीक़े सां पंहिंजो मौक़िफ़ रखंदा आहिनि क्लाइमेट चेंज जे हवाले सां सुठो ॻाल्हाईंदा आहिनि बैंकिंग सेक्टर सां सुठी वाबस्तगी रही आहे दिलि जी गहराई सां वलीकार चवां थी अस्सलाम वालेकुम हैव अ गुड मॉर्निंग थैंक कीअं आहियो अल्हम्दुलिल्लाह जी 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 गुड मॉर्निंग थैंक यू हैव अ गुड डे ऐं अॼु खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदासीं लास्ट टाइम तव्हां प्रोग्राम में जॾहिं शामिलु थियो त बेहद असांजो यूज़फुल प्रोग्राम असांजे नाज़रीन ताईं पहुतो जी हा महिरबानी थैंक्स टू यू सर तव्हां प्रोग्राम में मौजूदु आहियो अॼु मूंखे अव्हांखे ॾिसी यकीनन ख़ुशी थी आहे अव्हांखे ॾिसी मूंखे ख़ुशी थी आहे सर स्टार्टिंग में मूं ॻाल्हि कई जेका मौसम जी अव्हां सां ई शुरूआति करणु चाहींदमि मौसम जो केतिरो इम्पैक्ट पए थो असांजी सिहत ते इन स्पेशली ॿारनि ते जीअं बि मौसम तब्दील थींदी आहे त उनजा जेके बि क्लाइमेट फैक्टर्स आहिनि उहे ज़ाहिर आहे त माना असां वॾनि या नंढनि जे जेको आहे सिहत ते डायरेक्ट असरअंदाज़ थींदा आहिनि हिन महिल जीअं मौसम थोरी चेंज थिए पई त नंढड़नि ॿारनि जे लाइ ख़ासि करे जेको आहे साह जी तकलीफ़ जा प्रॉब्लम्स नमूनिया ब्रोंकोलाइटिस आहे फ्लू आहे उहो जेको आहे सो तमामु घणा वधी रहिया आहिनि माना हिन महिल जेकॾहिं हिकिड़े घर में कंहिं ॿार खे नज़लो ज़ुकाम आहे त उहो माना जे उन घर में 4-5 ॿार आहिनि त उहे सभई वठिजी था वञनि छाकाणि त हीअ इनिशियली जीअं वायरल इन्फेक्शन हूंदो आहे त हीअ थींदो आहे ड्रॉपलेट इन्फेक्शन माना जे तरीक़े सां माना हिकिड़े ॿार खंघियो छिक ॾिनी त उहो वायरस जरासीम जेको आहे सो जेके बि हुते मौजूदु ॿार हूंदा उन सभिनी खे इनवॉल्व करे छॾींदो आहे पोइ आउं चवंदो आहियां त वायरल इन्फेक्शन त पंहिंजी जॻह ते पर असांजी पाकिस्तान में वायरल खां शुरूआति थी वेंदी आहे पर उहो जल्दी बैक्टीरियल इन्फेक्शन सुपर इम्पोज़ थी वेंदो आहे माना वायरल इन्फेक्शन जेको आहे सो उहा असांजी जेका क़ुव्वत मुदाफ़ियत आहे जेका प्रोटेक्शन जी असांजी स्टेटस आहे उनखे तमामु घणो वीक करे छॾींदो आहे ऐं हिकु ॿ ॾींहंनि में वीक करे छॾींदो आहे पोइ बैक्टीरिया खे चांस मिली वेंदो आहे त उहो जल्दी अटैक कंदो आहे पोइ ॿार खे मुख़्तलिफ़ क़िस्म जा नमूनिया आहिनि उनखां पोइ नंढड़ा ॿार आहिनि उन्हनि खे ब्रोंकोलाइटिस थींदो आहे माना जेका असांजी साह जी नाली हूंदी आहे उन्हनि जी सोज वग़ैरह थींदी आहे उनखां पोइ फ्लू आहे उनखां पोइ माना जेको आहे सो ॿिया बि जेको आहे सो काफ़ी इन्फेक्शन आहिनि जेके ॿार खे थी वेंदा सही अच्छा सर हिन ॿुधूं पिया त कराची में जेको इन्फेक्शन तमामु घणो फैलिजी रहियो आहे गले जी जेका ख़राबी आहे इन जो छा रीज़न आहे हाणे जेका कराची में असांजी कराची न लॻो पर असांजी सिंध में जेको आहे हिन महिल तमामु घणे लेवल ते जेको आहे सो खुनाक जंहिंखे असां अंग्रेज़ी में डिप्थीरिया चवंदा आहियूं हीअ बेसिकली बीमारी आहे जेका बैक्टीरिया हूंदी आहे जंहिंजो नालो आहे कार्निबैक्टम डिप्थीरी ठीकु आहे हिन जरासीम जे इन्फेक्शन जे करे जेको आहे सो इहा बीमारी थिए थी छा थींदो आहे त हीअ जरासीम जेको आहे सो डायरेक्ट माना अटैक न कंदो आहे पर हीअ डिप्थीरिया हिकिड़े क़िस्म जा टॉक्सिन ज़हरात जेको आहे सो पैदा कंदो आहे पोइ उहे जेके आहिनि सो ॿार या वॾा जेके आहिनि उहो जंहिंखे बि इन्फेक्ट कंदो आहे त हुनखे गले जी ऐं साह जी तकलीफ़ थी वेंदी आहे हिकु क़िस्म जो जेको आहे सो लेयर थिक लेयर ठही वेंदो आहे थ्रोट में जेको अॻियां हली साह जी नाली जे लाइ बि रुकावट बणिजो आहे जंहिंजे करे जेको आहे सो ॿार खे साह जी तकलीफ़ ॿार खे नमूनिया ॿार खे थ्रोट प्रॉब्लम इहे सभु थी वेंदा आहिनि सही वधीक सर हिन बाबति पाण ॻाल्हि ॿोल कयूं था ऐं अव्हां खां सर मां पुछणु चाहींदसि त क्लाइमेट चेंज जी जॾहिं पाण ॻाल्हि कयूं था त ज़रात ते हुनजा कहिड़ा असरात पवनि था ऐं हिन वक़्तु जेके असांजा फ़सुल आहिनि त माना थोरो जेकॾहिं असां कुझु टाइम पहिरीं थोरो पास्ट ते नज़र विझूं था त मां सम्झां थी ज़रात अञा वधीक सुठी हुई हिन वक़्त जे मुक़ाबले में सो छा रीज़न्स आहिनि तारा साहिबा जेकॾहिं मूंखे थोरी इजाज़त ॾियो त मां डॉक्टर साहब वारी जेका गुफ़्तगू आहे डॉक्टर साहब जी गुफ़्तगू खे बि मां इन क्लाइमेट चेंज ऐं ज़रात सां कनेक्ट कयो बिल्कुलु जीअं तव्हां चओ त अॻे ज़रात ॾाढी सुठी हूंदी हुई ऐं हींअर ज़रात जे लाइ ॾाढो ॾुखियो दौरु पियो हले त अहिड़े नमूने ते आउं चवंदुसि अॻे कॾहिं कॾहिं अवाइली दौर में कॾहिं कॾहिं का बीमारी ॿुधिबी हुई उहा का ईंदी 30 सालनि खां पोइ 50 सालनि खां पोइ उहा बीमारी ईंदी सभ खां शुरू इहा पुराणे ज़माने में जेका वेझड़ी तारीख़ पढ़ी थी वञे उहा प्लेग जी बीमारी आहे ही सूरत में पोइ उहा वरी पखड़ी हाणे सबबु छा इहा ई क्लाइमेट चेंज आहे जो अॼु कराची सॼी वायरल आहे को हिकिड़ो गले जो उते इन्फेक्शन कोन्हे को गले जो वायरस कोन्हे जीअं चिकनगुनिया डॉक्टर साहब डायग्नोस थी आहे उन जो सबबु उन जो रीज़न सिर्फ़ु इहो आहे त क्लाइमेट चेंज थी आहे ज़रात ते बुरा असर पिया आहिनि
फर्टिलाइज़र पेस्टिसाइड जे इस्तेमाल जे करे ऐं इंजेक्टेड जेको मिल्क असां वठूं था पंहिंजे डेयरी तां उन जे करे असां मां क़ुवत मुदाफ़त उहा ख़तमु थी वई आहे। सुठा खाधा असीं खाऊं कोन था। अॻ में इहो थींदो हुयो त माण्हुनि जा सुठा खाधा हूंदा हुआ, पंध कंदा हुआ, एक्सरसाइज़ कंदा हुआ ऐं माहौल जी एतिरी गदिलाण कान हुई। ऐं हीअ जेका माहौल जी गदिलाण थी आहे उहा ईअं कान थी आहे त को ईअं चऊं त हे कुदरत जे तरफ़ां हे सभु कुझु थियो आहे। हीउ जेको कुझु थियो आहे इन खे कुदरत जे निज़ाम खे उन सां फितरी जेको बि असांजी ख़ूबसूरती असांजो जेको कुदरती माहौल आहे उनखे असां पाण डिस्टर्ब सादी ॿोली करे ॻाल्हायूं था, सादनि लफ़्ज़नि में चऊं था त असां इन पंहिंजे कुदरती माहौल सां ॾाढी छेड़छाड़ कई आहे ऐं असां उन सां ॾाढी खशट कई आहे। जॾहिं फितरत जे टकराव में असीं ईंदासीं त एक्शन जो रिएक्शन थींदो। जॾहिं रिएक्शन थींदो त वरी का टी शइ हूंदी। हाणे अचूं था ज़राअत ते। ज़राअत अवाइली दौर में बि हुई। असीं त वरी ज़राअत में एॾा ख़ुदकफ़ील आहियूं जो असीं त फ़ख़्रिया अंदाज़ में असीं ॿुधाए था सघूं त मुंहंनि जे दड़ो असांजी तहज़ीब आहे, सकाफ़ती तहज़ीब आहे, असांजी हर तरह जी तहज़ीब आहे ऐं ज़रई समाज असांखे जेको उतां मिलियो आहे रिकॉर्ड जे हवाले में सबूत ऐं एविडेंस आहे उहो बि मुंहंनि जे दड़े मां। जितां कपह जा गोगड़ा, कणिक ऐं ॿी ज़रियूं शयूं ऐं उन सां गॾोगॾु असांजो लाइव स्टॉक, उतां असांखे ॻऊं मिलियूं ऐं तव्हां ॾिसंदो हींअर ताईं हाणे बि इहो जहिड़ो पियो हले त जेको मुंहनि जे दड़े जो जेको लोगो आहे न उहो ढगो हो। जेको अदबी बोर्ड जो लोगो हो उहो बि ढगो हो ऐं उहा ब्रीड आहे असांजी सिंध जी जेको मुंहनि जे दड़े जो लोगो आहे ढगे जो, रेड काओ सिंधी। इहो असांजो पुराणो अवाइली आहे। ज़राअत, जानवर, पालतू जानवर, इहो लाइव स्टॉक ज़राअत जो हिकिड़ो सब सेक्टर आहे ऐं उन में पोल्ट्री ऐं फिशरीज़ बि अची थी वञे। त इहे सभु शयूं असां वटियूं। असां इन में ख़ुदकफ़ील हुआसीं। पोइ असां माहौल खे असां पाण बिगाड़ियो आहे ऐं उन सां असां छेड़छाड़ कई आहे। माहौलियाती तब्दीली, what is reason of climate change, how many type of climate, 5 टाइप आहिनि क्लाइमेट जूं। जेकॾहिं उन्हनि ते ॻाल्हाइजे त 2 प्रोग्राम ॿिया थी वञनि। पोलर क्लाइमेट, डेज़र्ट क्लाइमेट, टेम्परामेंट क्लाइमेट, अल्पाइन क्लाइमेट, इहे उन जा वरी टर्म आहिनि। इन्हनि जो वजूदु आयो। सभ खां पहिरीं जेको मेन अचे थो, पहिरियों त जेके असां वण ऐं ॿेला पंहिंजा तबाह कया आहिनि ऐं कचिया आहिनि, नंबर 1। उन खां पोइ जेको असां वटि हिकिड़ो नामियाती भाण, ॿिया ग़ैर नामियाती भाण। हाणे नामियाती भाण छा आहे, ग़ैर नामियाती भाण छा आहे? ग़ैर नामियाती भाण उहे आहिनि जेके असां मिले फैक्ट्री मां फर्टिलाइज़र पेस्टिसाइड वठूं था ऐं ख़ासि तौर ते हींअर उन जी डिमांड बि घणी थी वई आहे। असां जीअं पंहिंजे जानवर खे खारींदा आहियूं, जंहिंखां खीरु वठंदा आहियूं, उनखे गाह, वंडो, फीड, आर्टिफिशियल फीड जेसीं ताईं हुनखे नथा ॾियूं त उहा मिल्क प्रोडक्शन नथी अचे। अहिड़े नमूने सां ज़मीनुनि खे बि असां खारे छॾियो आहे। उन में फर्टिलाइज़र जी डिमांड वधी वई आहे। फर्टिलाइज़र जी फैक्ट्रियुनि में जेका बि गैस निकिरे थी उन में हिकिड़ी मख़सूस केमिकल पवंदो आहे जंहिंमां फर्टिलाइज़र ठहे थो। उन जे सड़ण सां उहो जॾहिं हवा में शामिलु थी थो वञे त उहो हवा असांजो सॼो माहौल ज़हरीलो ऐं गदिलाण थी वञे, जंहिंजे करे न अनाज जी क्वालिटी थी रहे, न उन जो ज़ाइक़ो थो रहे, न सिहत लाइ उहो बहितरीनु रहे थो, न को उहो असांजूं खुराकी ज़रूरतूं उहे पूरियूं करे सघे थो। असां ईअं कयो। हाणे नामियाती भाण छा आहे? नामियाती भाण जेको सिहत जे लाइ बि सुठो आहे, ज़मीन जे सिहत लाइ, फ़सुलनि जे लाइ, उहो भाण आहे। कीअं हासिलु थींदो आहे? नामियाती भाण असांखे माल जे वथाण मां, मेंह, गऊं, बकरी, रिढ, उन्हनि जो जेको छेणो गोबर जेको आहे उन मां हासिलु थींदो आहे। ऐं ॿियो सोर्स असांजो जेको आहे वणनि ते जेके पखी वेहनि था, उहे जेके विठ लाहिनि था, उहो बि असांजो भाण आहे। पोल्ट्री जे शेड मां जेका निकिरे थी वेस्ट, उहो असांजो बहितरीनु
भाण आहे, नंढा नंढा टुकड़ा टारियूं जेके वणनि जा आहिनि, पता पन, उन मां बहितरीन असांजो उहो नामियाती भाण आहे। उन में छा थो थिए त ज़मीन जी ज़रखेसी वधे थी ऐं ज़मीन जे अंदरि फ़सुलनि जे अंदरि ज़मीन जे अंदरि मख़सूस इंसेक्ट हूंदा आहिनि जेके फ़सुल ऐं माहौल दोस्त हूंदा आहिनि। सही सही। पोइ उहो ज़मीन जी फर्टिलिटी उनखे सेव था कनि। उन्हनि भाणनि पंहिंजनि घरेलू भाण जेके इहे माल वथाणनि जो उन जे करे ज़मीन जे लेयर ते असांखे मख़सूस शयूं नज़र ईंदियूं। साई साई लेयर हूंदी आहे, ॼारो हूंदो आहे, सेंवर हूंदो आहे, ज़मीन पोरी ऐं ॾाढी ख़ूबसूरत ऐं नरम लॻंदी आहे। उन ज़मीन जे अंदरि पोइ उहे इंसेक्ट हूंदा आहिनि, उहे जेके छॼा, उहो सेंवर ऐं सावाण, गोभी या उन में जेको किचिरो असां महसूसु कंदा आहियूं उहो माहौल दोस्त, ज़मीन दोस्त, फ़सुल दोस्त इंसेक्ट्स जी कॉलोनी आहे। उहे उन्हनि जूं कालियूं, उहे छटरा आहिनि उन्हनि जा, उहे उन्हनि जा शामियाना आहिनि। उन में हू वधनि था, बचा ॾियनि था ऐं हू जेको उते हू वरी पंहिंजो जेको आहे उते फुज़ुलो छॾीनि था। उहो बहितरीन क़िस्म जी उन में नाइट्रोजन ऐं पोटाश आहे। असां वटि सोपारी लफ़्ज़ मशहूरु आहे। हिकिड़ी सोपारी खाईंदा आहिनि, ॿी आहे सौ पेरी, उहो इंसेक्ट आहे। उहो ज़मीन में जेॾी महिल अंदरि हलंदो आहे, अंदरि उनखे खाईंदो कंदो आहे, ज़मीन घुमंदो आहे, त उहो जस्ट लाइक हू कमु कंदो आहे कल्टीवेटर वारो ऐं ज़मीन खे पोरो कंदो आहे। ऐं पोइ उहे जेके फ़सुल थियनि था उहो अनाज आहे, उनजे खाइण में बि ज़ाइक़ो आहे, हर शइ जे लिहाज़ सां वधीक बिल्कुलु ॻाल्हाइणु चाहींदसि त तव्हां ॻाल्हायो ऐं हीअ जेका आहे ज़बरदस्त इंफॉर्मेशन असांजे तमामु नाज़रीन ताईं पहुचे। पर वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। अहिड़ी ब्रेक जे तरफ़ असां अॻियां वधूं था। नाज़रीन, भरपूर सहकार प्रोग्राम सां मौजूदु आहे स्किन वाइट गॉट मिल्क साबुण जो, जेको साबुण पाकिस्तान जो बहितरीनु फॉर्मुले सां ठाहियल सोप आहे। उनखां अलावा भरपूर सहकार मौजूदु आहे गाला बिस्किट जो, ख़ालिस बेज़े ऐं कणिक सां तयारु कयल बहितरीन ज़ाइक़े वारो मुंहिंजे देश जो बिस्किट गाला। नंढो ब्रेक आहे, जल्दी सां वापसि अचूं था अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे ऐं भलीकार चवां थी अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में ऐं प्रोग्राम सां भरपूर सहकार मौजूदु आहे स्किन वाइट गॉट मिल्क साबुण जो। ऐं जेकॾहिं फॉर्मुला जी ॻाल्हि कयूं था त पाकिस्तान जो बहितरीनु फॉर्मुले सां तयारु थियल ई साबुण आहे ऐं गॾोगॾु भरपूर सहकार मौजूदु आहे गाला बिस्किट जो, ख़ालिस बेज़े ऐं कणिक सां तयारु कयल बहितरीन ज़ाइक़े वारो मुंहिंजे देश जो बिस्किट गाला। प्रोग्राम जी तरफ़ वापसि अची चुका आहियूं ऐं असां सां गॾु असांजा महिमान मौजूदु आहिनि डॉक्टर इम्तियाज़ चंडर साहब ऐं हफ़ीज़ डेरो साहब। हफ़ीज़ डेरो साहब, असां किचन गार्डनिंग जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त ईज़ीली घर में जेको आहे सो इहो सिस्टम कीअं हली सघे थो? ॾाढो सवलो ऐं बहितरीनु तरीक़ो आहे। अॻे किचन गार्डन जो रिवाज कोन हूंदो हुओ ऐं जेको सोशल मीडिया आई आहे, कुझु यूट्यूब आहिनि, तव्हांजा टीवी चैनल आहिनि, उन में अहिड़े क़िस्म जूं जेके बि डिस्कशन थियूं थियूं उन में अवेयरनेस आहे। पोइ जेके अॻे जीअं चवंदा हुआ त पुराणे ज़माने में सुघड़ औरतूं हूंदियूं, त कुझु सुघड़ औरतुनि पंहिंजे छितुनि ते, घरनि जे छितुनि ते उन्हनि इहा किचन गार्डन शुरू कई आहे। असां वटि हैदराबाद में बि आहे, जामशोरे में बि आहे, कराची में बि आहे। इहो सुठो हिकिड़ो थी वियो आहे त माण्हुनि शुरू उनजो हीअ आहे त हींअर सीज़न ॾाढी सुठी आहे। ख़ासि तौर ते हींअर जेके ॾींहं गुज़रनि पिया, हलनि पिया, क्लाइमेट चेंज जे करे रबीअ जी सीज़न असांजी अॻिते हली वई आहे। पर 20-22 नवंबर ताईं असांजो ख़ासि तौर ते कणिक जो जेको फ़सुलु आहे उन जे लाइ ऐं सब्ज़ियुनि जे लाइ बहितरीनु आहे। त हाणे असांजे जेके घर में किचन गार्डन, घर में जेकॾहिं असीं का सब्ज़ी लॻायूं त सभ खां पहिरीं बहितरीनु जेके आहिनि सावा मसाला 16 उहे असीं लॻाए सघूं था। गार्लिक, थूम, सावा धाणा आराम सां लॻाए सघजनि था। हुरबो पाण सिंधी में हुरबो चवंदा आहियूं, पर आम मशहूरु वरी आहे मेथी जंहिंखे चवनि था, उहो आहे हुरबो। उहो ऐं बसर, इहे आराम सां माण्हू हींअर लॻाए सघे थो। उन खां पोइ जनवरी जे एंड में असीं पंहिंजे घरनि में भिंडी बि लॻाए सघूं था, टमाटो बि असां उन में लॻाए सघूं था। इहे अहिड़ा आइटम आहिनि जो रोज़मरह जी जेका भाॼी घर में ठहे थी, ॿोड़ ठहे थो या गोश्त ठहे थो, उन में सावा मसाला अहिड़े इहे सभु हर शइ उन में पवे थी, उहे असां पंहिंजे घरनि में
उनजो सीड बेड ठाहे सुठी मिटी ज़मीन उन रखे वथाण जो भाण उनखे ॾेई करे ऐं उनजे मथां सुठी मिटी ॾेई उनजो मिटीअ जो लेयर ॾेई असां उन में ॿिज सावा ॿिज साबित ॿिज सुका ॿिज वठी असीं पोखे एतिरी असां उन में सब्ज़ी जंहिंजे जंहिंजे घर में जेतिरो स्पेस आहे उन स्पेस जे हिसाब सां लॻाए सघे थो टेरिस ते लॻाए सघे थो ऐं अॼुकल्ह किचन गार्डन जे लाइ वरी हिकिड़ा ट्रे अचनि था प्लास्टिक जा ट्रे आहिनि उन्हनि में माण्हू लॻाए सघे थो उन में इहो आहे त असांजो ख़र्चु बची थो पए ऐं उन में वधीक ज़ाइको आहे उनखे फर्टिलाइज़र केमिकल बि कोन थो अचे कुदरती उनजो भाण वथाण जो जेको उन छो जो थोरे स्पेस में आहे त उनजी सुठी थोरी पालना परवरिश उनजो खाधो खुराक उन फसल खे सुठो माण्हू ॾेई थो सघे त उहो हेल्दी आहे सिहतमंद आहे ज़ाइकेदार आहे असीं पंहिंजो ख़र्च बि बचाए सघूं था ऐं तव्हां ख़ासि तौर ते ॾिसंदो हिकिड़ा शेफ हूंदा आहिनि ॿाहिरि फॉरेन विलायत में पोइ उते कंहिं डेज़र्ट में या कंहिं समुंड जे किनारे ते या कंहिं दरिया जे किनारे ते पिकनिक ते वेंदा आहिनि पंहिंजो रेसिपियूं ॾिसींदा आहिनि त उते ज़मीन ते उन ॿूटे मां उहा शइ टोड़े को पतो पटींदा आहिनि को पन पटींदा आहिनि का काठी पटे उहो उते विझी ऐं कुकिंग कंदा आहिनि त घर में इहो शुगुल थी सघे थो इहे सब्जियूं आराम सां लॻाए सघजनि थियूं ऐं सवले तरीक़े सां ऐं घर जी ख़ूबसूरती बि वधे थी ऐं ताज़ा उहे धाणनि जा पता हुरॿे जा पता थूम बसर ताज़ी कटे ऐं माण्हू कंहिं हंडीअ जे हवाले करे थो त यकीननि घर बि सॼो ख़ुशबूदार थी वेंदो ऐं जॾहिं माण्हू खाईंदो त खाईंदो ई रहंदो ऐं उन में ज़ाइको ऐं ॾाढो सिहत वारो हूंदो जॾहिं सिहत वारा सिहत अफ़ज़ा ऐं हेल्दी खाधा ताज़ा असां खाईंदासीं फर्टिलाइज़र ऐं केमिकल खां पाक दवाउनि ऐं ज़हरनि खां पाक खाधा खाईंदासीं त माहौली असरात बीमारियूं बि असां ते घटि हमलो कंदियूं जी बिल्कुलु डॉक्टर साहब मौजूद आहिनि डॉक्टर साहब खे बि असां टाइम ॾींदासीं इम्तियाज़ सिनर साहब असां जेकॾहिं सिहत जी ॻाल्हि कयूं था त भला असां वटि हीअ जेको बीमारियूं आहिनि एॾो तेज़ी सां छो पियूं पखिड़जनि ही तेज़ी सां बीमारी पकिजण जा मुख़्तलिफ़ सबब आहिनि जीअं साईं ॿुधायो त माना असांजा हिन महिल उहे खाधा न आहिनि देसी ॾिसो हिन महिल असां वटि सभु फास्ट फूड आहे फ्राई फूड आहे माना हुनजी जेको नॉर्मल माना नेचर में माना जेको असां हाणे त ॿोड़ वारी भाॼी बि कोन थी ठाहिनि न ठीकु आहे हाणे सावा बसर कोन था पवनि भाॼियुनि में हाणे माना मेथी इहे शयूं किथे थियूं पवनि हिन में हर शइ खे तव्हां फिराए आलू उहे बि फिराए भिंडी उहा बि फिराए हीअ सभु माना उनजी नेचुरल जेके माना इंग्रीडियंट आहिनि जेके असांजे जिस्म जे लाइ तवानई जो सबबु आहिनि उहे असां अधु खां घणियूं साड़े था छॾियूं माना हथ सां गॾु उनमें हाणे ताईं सावा मिर्च उन में वरी ॻाढ़ा मिर्च वरी शान जो मसालो नेशनल जो मसालो हाणे असां पंहिंजो मादो पंहिंजो आंड्रो तबाह करे था छॾियूं हाणे अक्सर असां वटि नंढा ॿार वॾा माण्हू काफ़ी ॿार रुॻो मुंहुं पचण जी तकलीफ़ हाणे मुंहुं मिसाल पकल हूंदो त माण्हू छा खाई सघंदो ॿियो त असां वटि साईं जीअं ॿुधायो त माहौली गंदलाइण असां चवंदा आहियूं त हीअ सफ़ाई कोन्हे ही गवर्नमेंट जो या कुदरत जो हुन में को क़सूरु कोन्हे पंहिंजे घर जी सफ़ाई मुंहिंजी रेस्पॉन्सिबिलिटी आहे मुंहिंजे पाड़े जी सफ़ाई मुंहिंजे दरवाज़े जे अॻियां सफ़ाई मुंहिंजी रेस्पॉन्सिबिलिटी आहे असां छा कंदा आहियूं पंहिंजो किचिरो साईं जे दरवाज़े जे अॻियां साईं वरी अॻियां दरवाज़े पोइ उहे जेके आहिनि न माना असां हिक ॿिए जे लाइ जरासीम पोखींदा आहियूं ठीकु आहे पहिरियां ईअं न हो पहिरियां हूंदी हुई त माना साफ़ु पाणी सम्झी न साफ़ु सुथिरो माहौल पोइ इहे जेके आहिनि सो जरासीम खे डेवलप थियण ई कोन ॾींदा हाणे असां हथ सां जरासीम डेवलप कयूं था असां वटि उहे खाधा कोन्हनि पोइ जॾहिं खाधा बि न हुजनि ऐं माहौल बि गंदो हुजे त ज़ाहिर आहे असांजी सिहत में उहा क़ुवत मुदाफ़ियत डेवलप ई कोन थींदी पैदा कोन थींदी ॾिसो कुदरत त हर माण्हू में हिकिड़ो डिफेंस सिस्टम ॾिनो आहे त बाबा हर माण्हू जो तव्हांजो मुंहिंजो साईं जो सभिनि जो हाणे असां उन मां केतिरो फ़ाइदो वठूं था मां पंहिंजो तबादो कयां डेवलपमेंट माना डिफेंस सिस्टम तव्हां पंहिंजो नथा कयो त तव्हांखे मुंहिंजे मुक़ाबले में घटि बीमारियूं थींदियूं इन जे करे सिर्फ़ु असां जीअं मां चवंदो आहियां त माना जेको मॉडर्न जे चकर में जेको आहे पंहिंजो पाण तबाह करे छॾियो आहे असां मॉडर्न जे चकर में ज़िक्र करियो न त तव्हां घर जे अंदरि अङण ते किचन गार्डनिंग जंहिंखे चवनि था घर जे अंदरि सब्जी पोखणु इहा थी वई आहे असांजा सायूं भाॼियूं सावा मसाला ज़िक्र अची वियो त ॿोड़ कोन थो ठहे जेको रस वारो ॿोड़ जेको सिंधी ॿोड़ चवंदा आहियूं रस वारो रहे वारो मां
पंहिंजे नाज़रीन खे पंहिंजे ॿुधंदड़नि खे तव्हांजे प्रोग्राम जे थ्रू इहो ॿुधाईंदुसि त ख़ासि तौर ते इहे फास्ट फूड ऐं जेके रुॻो फ्राए वारियूं शयूं आहिनि ऐं ख़ासि तौर ते जेके कोरमा पैकेट डबनि नेशनल फलाण हू मुख़्तलिफ़ नाला आहिनि उन्हनि कंपनियुनि जा जेके मसाला आहिनि हे बिरयानी मसालो आहे हे कोरमो मसालो आहे हे कोफ्ता मसालो आहे हीअ हाणे मां इन में थोरी तव्हांजो टाइम वठंदुसि तव्हांखे डिटेल ॿुधायां त कोरमो मसालो जेको ठहे थो जो पाकेट जे अंदरि आहे दॿे में उन में छा हूंदा आहिनि कारा मिर्च कमाल पट दारचीनी लौंग चाण जावत्री जाफुल इहे सभु शयूं जेके ख़ुश्क मसाला आहिनि हाणे उन्हनि मसालनि खे पीहीं डॉक्टर साहिबु दॿे में रखनि था इहे मसाला कहिड़ी शिकिल में हूंदा आहिनि जॾहिं साबित हूंदा आहिनि हिकिड़ियूं काठियूं हिकिड़ा छोॾा आहिनि हिकिड़ा पन आहिनि बाटनिकली बायोलॉजिकली हर लिहाज़ खां हिकमत में पन जी केतिरी अहमियत आहे हुनजी वैलिडिटी केतिरी आहे एक्सपायरी डेट पते जी केतिरो आहे जेको असीं पन मां टोड़े रखूं साल छोॾो उतां लाहे उहा असीं ईअं रखूं था ऐं उनखे उनजी घणी आहे लाइफ साल अहिड़े नमूने सां मुख़्तलिफ़ ॿिज आहिनि दाणेदार मसाला आहिनि उनखे पीहीं घोटे में विझी पैकेट में पैकिंग करे कली जे अंदरि पंहिंजे वञी स्टोर ते रखियऊं उहो विकिरो थियो फैक्ट्री मां ठही आयो अॼु खपायूं वञी उहो वरी खतो वञी कॾहिं 3 सालनि खां पोइ ऐं पोइ उहो जॾहिं मैदो पीसई जेॾी महिल असांजी हंडीअ में थो पए उहो घुमाए जेॾी महिल असीं खाऊं था त उहो सॼो जो सॼो असांजे जिस्म में दाख़िल थो थिए उन खां पोइ छा थो थिए अल्सर तेज़ाबियत हथनि पेरनि जो साड़ो अखियुनि में ख़ारिश स्किन एलर्जी इहे सभु उन जे करे पेरनि जी तपश पर पाण जेके सिंधी खाधा ठाहियूं था सिंधी ॿोड़ ठाहियूं था सिंधी पुलाउ ठाहियूं था पाण माण्हू उन में सॼा साबित मसाला अथनि हे सावा फोटा ही दालचीनी ही मसाला पोइ उन में ॻरनि था पोइ असीं खाइण जे वक़्तु उहे छोड़ा ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई आहे कढी ॿाहिरि उछलाईंदा तरफ़ अॻियां वधंदासीं ऐं तव्हां ॾाढी सुठी ॻाल्हि कई मां चवां थी त न इहो सभु कुझु खाइण खां पोइ वरी जॾहिं उन जो साइड इफेक्ट थींदो आहे वरी असां मिलंदा आहियूं डॉक्टर्स ॾे ऐं उन खां वरी टाइम टू टाइम पोइ असां जेके मेडिसन वठूं था मां सम्झां थी उनजे करे जेको आहे सो असांजी लाइफ ॾाढी डिस्टर्ब थी वञे सो ख़ैर वधीक डिस्कशन असांजो जारी आहे पर शॉर्ट कमर्शियल नाज़रीन ब्रेक आहे प्रोग्राम सां भरपूर सहकार पिणु मौजूदु आहे ऐं सहकार मौजूदु आहे स्किन वाइट गॉट मिल्क साबुण जो ऐं जेकॾहिं इन साबुण जी ॻाल्हि कयूं था त पाकिस्तान जो वाहिद साबुण जेको पूरे पाम ऑयल ऐं गॉट मिल्क सां तयारु थियल आहे जंहिंमें प्योर इंग्रीडियंट्स मौजूदु आहिनि ऐं गॾोगॾु सहकार मौजूदु आहे गाला बिस्किट जो ख़ालिस बेज़े ऐं कणिक सां तयारु कयल बहितरीनु ज़ाइके वारो मुंहिंजे देश जो बिस्किट गाला काॾे न वञिजो ॾिसंदा रहिजो अवांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह महिराण नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार चऊं था अॼु पंहिंजे प्रोग्राम सुबुह महिराण में प्रोग्राम में भरपूर सहकार मौजूदु आहे स्किन वाइट गॉट मिल्क साबुण जो ऐं स्किन वाइट गॉट मिल्क साबुण जी जेकॾहिं ॻाल्हि कजे थी त उन में सिर्फ़ु ख़ालिस शयूं इस्तेमालु थियल आहिनि प्योर इंग्रीडियंट्स मौजूदु आहिनि जेके तव्हांजे चहिरे खे 12 कलाक कनि था ऐं ताज़ो ऐं तवानो रखनि था ऐं गॾो गॾु भरपूर सहकार पिणु मौजूदु आहे असां सां मुंहिंजे देश जो बिस्किट गाला ख़ालिस बेज़े ऐं कणिक सां तयारु कयल बहितरीनु ज़ाइके वारो मुंहिंजे देश जो बिस्किट गाला असां वटि लाइव कॉलर हिन वक़्तु मौजूदु आहिनि उन्हनि खे बि मां प्रोग्राम में शामिलु करणु चाहींदमि हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू तव्हांखे भलीकार चऊं था कीअं आहियो तव्हां हा वाह तव्हांखे भलीकार चऊं था प्रोग्राम में कीअं आहियो पंहिंजो नालो ॿुधायो तारीफ़ करायो मां मदीने मां थो ॻाल्हायां हाजी शम्स बीरजत जी माशाअल्लाह मदीने शरीफ़ खां तव्हां ॻाल्हायो पिया प्रोग्राम अॼु जो कीअं पियो लॻे फर्स्ट क्लास कुझु चवणु चाहींदव को सवाल आहे हाँ डॉक्टर साहब खां पुछो त मादे जी अमरान खे ख़राबी आहे ऐं जिस्म सॼे में सूर जी इन्हीअ लाइ कोई इलाज असांखे ॾसो महिरबानी करे ठीकु आहे उहो त बयानु करे बि चुका आहियूं पर तव्हां कॉल कई आहे तव्हां सवाल कयो आहे त ॿीहर जेको आहे सो मां चाहींदमि त हिन सवाल खे मां करियां तव्हांजी उमिरि केतिरी आहे
असांजी अम्मा जी उमिरि आहे 50 साल। ठीकु आहे, ओके। ऐं केतिरे अरसे खां इहो तव्हांखे प्रॉब्लम हले पियो? हे हिनखे 2-3 साल थी विया आहिनि, मुंहिंजे ख्याल में 4 सालनि जे क़रीब। अच्छा, ठीकु आहे। डॉक्टर साहब ॿियो को सवाल? इट्स इनफ, और ओके, तव्हां ख़ुशि रखे, बसि इहो सुवाल आहे, महिरबानी करे इहो जवाबु ॾियो त असां लिखी छॾियूं, पोइ असां दवा उहा वठंदासीं। ठीकु आहे। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। तव्हां प्रोग्राम में शामिलु थियो, कॉल कई तव्हां ऐं मदीने में मौजूदु आहियो। खोड़ सारी दुआऊं कजो असांजे लाइ बि। सो डॉक्टर साहब जेकॾहिं ॻाल्हि कयूं था मादे जी ख़राबी जी, ऐं उन खां पोइ मां सम्झां थी त जॾहिं मादो ख़राबु आहे त यानी तव्हां जेको आहे सो आराम आराम सां बीमारियुनि जे तरफ़ धिकजंदा वञो पिया। जी, इहा ई ॻाल्हि असां कंटिन्यू पे कईसीं त माना मादो जेको असांजो पैदाइशी ख़राबु न हूंदो आहे, पर पोइ असांजा पंहिंजा जेके खाधा आहिनि, असांजी पंहिंजो जेके एक्टिविटीज़ हूंदियूं आहिनि, जेके स्ट्रेसिस वग़ैरह आहिनि, उहे जेको आहे सो मादे खे तमामु घणियूं ख़राबु कंदियूं आहिनि। जीअं गरम मसाले वारा खाधा थी विया, उन खां पोइ घणी चांहि थी वई, घणी कॉफ़ी थी वई। हर को माण्हू हिन महिल मुख़्तलिफ़ प्रॉब्लम्स में जेको आहे सो मुंझो पियो आहे, वरितो पियो आहे। स्ट्रेस बि जेको आहे सो अल्सर जो, मादे जे अल्सर जो तमामु वॾो सबबु आहे। त साईं खे मशवरो इहो आहे त माना पंहिंजूं देसी ऐं थधियूं शयूं खाइनि, गरम मसाला, गरम मिर्च मसाला जेके आहिनि उहे न खाइनि, फ्राए वारियूं जेके आहिनि शयूं उहे न खाइनि। ऐं उन खां पोइ बि जेकॾहिं को प्रॉब्लम आहे त मादे जे डॉक्टर सां राब्तो कनि, पंहिंजो प्रॉपर चेकअप कराइनि, प्रॉपर पंहिंजूं टेस्टूं कराइनि, त उन खां पोइ हिन जो इलाजु बिल्कुलु मुमकिन आहे। एहतियात बि हिन जो कंदा त बिल्कुलु ज़िंदगी ख़ुशगवार गुज़ारींदा। मां सम्झां थी त न सुबुह सुबुह जे टाइम ते जेको आहे न ॿियूं शयूं थोरो अवॉइड करे कुझु टाइम ताईं सिर्फ़ु तव्हां एप्पल सुबुह जे वक़्त ते सिर्फ़ु तव्हां सूफ़ खाओ, त उहो तव्हांजे मादे खे थधो रखंदो। ऐं मदीने शरीफ़ में मौजूदु आहिनि पाण, ऐं मां सम्झां थी उते त हर शइ जेको आहे न ॾाढी प्योर तव्हांखे साईं खे साईं मदीने मां इहो सुवाल कयो आहे। डॉक्टर साहब जेका मेडिकल साइंस जे हवाले सां जेको मदीने मां जंहिं साईं कॉल कई आहे उन जे लाइ एडवाइज़ करे छॾियो त बादे जे स्पेशलिस्ट डॉक्टर खे ॾसनि। मां उन में सिर्फ़ु इहा एड कयां थो त पाण सिंधी माण्हू आहे ऐं मदीने में रहे थो, सभ खां पहिरीं परहेज़ जो खाधो ऐं उन जो एडिशन में इलाजु इहो आहे साईंअ जे लाइ त मदीने में उते ॿकरियूं जाम आहिनि। ॿकरीअ जो खीरु, इस्पंगुर जी दुही, उहा इस्पंगुर जी दुही ॿकरीअ जे खीर में साईं मदीने वारा उहे तव्हां जेके आहिनि सो खीर में विझी तव्हां इस्तेमालु कयो। ऐं लंच जे टाइम ते मंझंदि जी मानी या विच में तव्हां हरू भरू बि तव्हांखे बुख हुजे न हुजे त खीरो या जेको देसी पंहिंजो सिंधी जेको वंगो थींदो आहे उन जो तव्हां इस्तेमालु कयो ऐं ॿकरीअ जो खीरु तव्हां इस्तेमालु कयो। उमीद त तव्हांखे मादे जी तकलीफ़ इहा ख़तमु थी वेंदी। अॼु असां वटि 2 डॉक्टर्स मौजूदु आहिनि ऐं जेको आहे सो असांजो प्रोग्राम यकीननि तव्हां जेकॾहिं हिननि ॻाल्हियुनि ते अमल कंदा त मां सम्झां थी त अव्हां फिट रहंदव। हूअं बि सिंपली बि असां जेको आहे न हिन ॻाल्हि ते पाण सिंधी माण्हू आहियूं ऐं सादी ॿोली में जेको आहे सो आम माण्हुनि ताईं ॻाल्हि ॿोल असांजी पहुचे पई। सो मां सम्झां थी त जेको असां इन्हनि सभिनीनि शयुनि खां तरियल शयूं ऐं फास्ट फूड जेको बि आहे इन में जेको असां जेको आहे न इन्हनि सभिनी शयुनि खे मज़बूती सां पकड़ियो आहे, थोरो अवॉइड करियूं ऐं सादो खाधो पाण खाइणु शुरू करियूं त हेल्थ असांजी वधीक सुठी रहंदी। ब्रेक में ई इहा ॻाल्हि करे वरिती जी जी त असां सम्झूं था त हिन शइ मां नुक़सानु आहे, हीउ हिन मां फ़ाइदो कोन्हे को, हीअ असांजी खुराक बि पूरी कान थी थिए जिस्म जी ऐं हिन खाधे खाइण सां असांखे नुक़सानु थींदो, पर पोइ बि असीं हुन ते अमल नथा कयूं। हाणे तव्हां अॻे ॾिसो न, हींअर बि तव्हां तजुर्बो करे सो ॻोठनि में ॿाराड़ियुनि में जेका मानी काठीअ ते पचे थी या छेणनि जी बाहि ते पचे थी, तव्हां उहा खाईंदो मानी तव्हां चवंदो त आउं रुखी खावां। जेको ॿोड़ काठीअ ते ऐं उन बाहि ते पचे थो, हिकमत जे हिसाब में जेके कख दवाऊं ऐं शयूं जेके मारबियूं हुयूं त उन खे बाहि ॾिबी हुई। बाहि में बाहि जे लाइ ॿारणु कहिड़ो हूंदो हो त 6 महीना 5 महीना 3 महीना ज़मीनुनि जे अंदरि ॿाहिरि जेके जानवर छेणो लाहिनि था उहो खणी अचो, उन जी बाहि ॿारियो, उहा बाहि थधी थी थिए। त जेके असांजे काठीअ ते खाधा था ठहनि उन्हनि में बीमारी बि कान्हे, ज़ाइको बि थिए थो ऐं उहा ॾाढी सिहत जे लाइ सुठी आहे। गैस ते खाधो पचे थो, ओवन में पचे थो, वॾा वॾियूं उन्हनि जूं मशीनियूं उन भठियूं उन मां रोस्ट ब्रोस्ट ज़िंगर बर्गर इहे सभु शयूं उन में ठहनि थियूं। इहे सिहत जे लाइ इंतिहाई ऐं ख़ासि तौर ते जेके हार्ड जेके इहे फूड आहिनि, ड्राई फूड जेके आहिनि, इहे फ्राई फूड जेके आहिनि
सभ खां पहिरीं माण्हूअ जो हाज़मे जो निज़ाम जेको आहे उहो बिगाड़नि था, जंहिंखे असीं कॉन्स्टिपेशन चऊं था। हा हा बिल्कुलु कॉन्स्टिपेशन जेका आहे सा चवंदा आहिनि त माउ आहे को 100 बीमारियूं, इहो खाधो खाइण जे करे त उन खां पोइ सॼी बॉडी जे अंदरि रिएक्शन थिए थो, जंहिंजे करे सॼी बॉडी जेका आहे माण्हू जी रेस्टलेस थी वञे ऐं पोइ उन मां हली हली डॉक्टर साहिबु वेठा माण्हू परेशान थी वेंदा आहिनि। त उन गैसुनि जे चढ़ण जे करे जॾहिं स्ट्रेस थो थिए, दिमाग़ ते प्रेशर थो पए, माण्हू चवंदा हिन खे हाणे जिन थियो आहे, वठी वञोसि कंहिं मुले ॾे, जिन कढण वारे ॾे, हाणे पागल थी वियो आहे। एक्चुअली घणियूं बीमारियूं माण्हुनि खे परेशान थियूं कनि, गैस, पेट जे ख़राबी इन हाज़मनि जे करे ऐं खाधा को खाधो हफ़ीज़ साहब चवंदा आहिनि न त डिप्रेशन जे करे माण्हू थी वञे त पोइ उहा तव्हांजी इनिशियल पॉइंट हूंदी आहे। उनखां पोइ जेको आहे सो अॼुकल्ह जे दौर में तव्हां तमामु जल्दी हिकिड़ो त डॉक्टर्स ॾे वञणु स्टार्ट असां थी वेंदा आहियूं ऐं अनफॉर्चुनेटली असां वटि हर तरफ़ सुठा डॉक्टर्स बि मौजूदु कोन हूंदा आहिनि। त पोइ इन साइकिल में जॾहिं इंसानु पइजी थो वञे त पोइ ॾाढो ॾुखियो हूंदो आहे हितां खां निकिरणु। सो चवंदा आहिनि त सादी ज़िंदगी जेको आहे सो उहो उनखे इख़्तियार कयो ऐं सादी ज़िंदगी यकीननि मां सम्झां थी त जेकॾहिं 1000 नेमतुनि जे बराबरि असां चऊं त सादी ज़िंदगी यकीननि 1000 नेमतुनि जे बराबरि ज़रूरु आहे। डॉक्टर इम्तियाज़ चंडर साहिबु तव्हां खां मां पुछणु चाहींदमि, असां जेकॾहिं ओवरऑल सिंध खे ॾिसूं था पर रिपोर्ट्स में जेतिरो अचे थो न त बदीन वारे पासे बीमारियूं तमामु घणियूं आहिनि, त छा रीज़न्स आहिनि ऐं मतिलबु बहितरी कीअं अची सघे थी? असल में बदीन वारी साइड जो जेको क्लाइमेट आहे, जीअं असांजी हैदराबाद वारो पासो आहे, उन खां चेंज आहे, उहो समंदरी पासे वारो आहे, त हुननि में जेको आहे माना पोसराइण माना उहा आलूदगी जेका आहे उहा तमामु घणी आहे। हाणे जेके ख़ासि करे जरासीम, पैरासाइट या काफ़ी वायरस हूंदा आहिनि, उन्हनि खे जेको मॉइस्चर वारो जेको एनवायरमेंट आहे न, उहो उनजी ग्रोथ ऐं माना हुनजे बिल्डअप में तमामु घणो रोल अदा कंदो आहे। त एज़ कंपेयर त माना जीअं उत्तर वारा इलाइक़ा आहिनि या असांजो हैदराबाद आहे, त इन जे करे। ऐं ॿियो त माना आउं ॾिठो आहे त बदीन वारे इलाइक़े में काफ़ी माण्हू जेके आहे गुरबत जे करे काफ़ी माण्हू वैक्सीनेशन ऐं हेल्थ जे माना हासिलात लाइ बि उन्हनि जे पहुच न आहे, हू सही नमूने सां पहुची नथा सघनि, सही नमूने सां उन्हनि जो ज़ारी मुआइश बि कोन्हे, हू डिपेंडेंट हूंदा आहिनि। कॾहिं बि को फ्लड अची वियो, कॾहिं त हू वीचारा सफ़ा पोइ हिते हलिया वेंदा आहिनि, उन्हनि जो फसल तबाह थी वेंदा आहिनि। ऐं ॿियो फैमिली प्लानिंग बि न हूंदी आहे, जेकॾहिं माण्हू हिकिड़ो अफोर्ड करे थो 2 ॿार त वरी 5 ॿार हूंदा आहिनि, पोइ ॿारनि जी सही तरीक़े सां सार संभाल बि नथा करे सघनि, पोइ उनजी एड्युकेशन आहे, उनजी हेल्थ आहे, इहे सभई जेको आहे सो इज्तमाही तौरु जेके आहिनि मसाला आहिनि, जंहिंजे करे उहे वीचारा घणा परेशान रहनि था हिननि बीमारियुनि। इहा ॻाल्हि थी वरी बि क्लाइमेट चेंज थिए, बिल्कुलु जेको इको चेंज थी आहे। छा थियो आहे त जेके समुंड जे पटी वारा इलाइक़ा आहिनि, उनजी ज़मीन में ऑलरेडी नमकियात मौजूदु हूंदी आहे, ऐं जॾहिं असां वटि हुकूमती सतह ते, सरकारी सतह ते आर्डीनेंस अचनि था, एक्ट पास थियनि था, कानून पास था थियनि, आइन में तरमीमूं थियनि त समुंड में पाणी न वञे। सही, समुंड जो वेझड़ाई वारा जेके बि इलाइक़ा आहिनि, उन्हनि में जेकॾहिं पाणी न वियो ऐं समुंड धिकिजी पोइ ते न वियो त इहे ज़मीनुनि जे अंदरि वॾी नमकियात अची वेंदी ऐं समुंड असांजे शहरनि जे तरफ़ ईंदो। जॾहिं ज़मीन में नमकियात पैदा थींदी, समुंड मथे चढ़ंदो त यकीनन असांजो जेको जर जो पाणी खारो थींदो ऐं जर जे पाणीअ में नमकियात वधे थी। हिकिड़ो त समुंड मथे अचे पियो, वरी उन समुंड में ऐं बदीन जे सॼे बेल्ट मां हिननि जेको आहे LBOD खे गुज़ारियो आहे, जेको गंदो किनो ज़हरीलो पाणी खणी थो अचे, जंहिं बि ज़मीनुनि खे ख़राबु करे। उते ज़मीनुनि जी त सिहत ख़राबु कई आहे, पर इंसाननि जी बि सिहत ख़राबु कई आहे। ज़मीन जे ख़राबु थियण जे करे, ज़मीन जे कमज़ोर थियण जे करे, माहौल जे ख़राबु थियण जे करे हाणे असांजो रिवायती जेको वण आहे, जेको माहौल दोस्त आहे, उहो बि सर्वाइव नथो करे। उन जी वाद वीज, उन जी सिहत बि ख़राबु थी थिए, उहो पंहिंजे जोभनि सां नथो थिए। पिपर, बबुर, ॿेर, टाली, इहे वण बि पंहिंजे हींअर ज़िंदगी वजूद खे बचाइण लाइ कनि था। पोइ उन जे करे जेका लाड़ जी पटी आहे, समुंड जो वेझे वारा जेके इलाइक़ा आहिनि, पोइ उहो पाणी माण्हू उहो हज़म न थिए, उहो हार्ड वाटर आहे, नमकीन वाटर आहे, उहो जेको आहे हू कोन्हे को सुठो कोन्हे। हाणे उहो उन जे करे
इंसानी खुराक जेका आहे उहा बदिलजी वई आहे। इंसानी खुराक में का बि ताक़त वुसअत न रही आहे जेका सिहत अफ़ज़ा हुजे। उन जे करे पोइ मदर मिल्क में बि उहा ताक़त न रही आहे। हुनजी खुराक ई कान थींदी त मदर मिल्क में किॾां ईंदी जो ॿार जो पंहिंजी सिहत ठहे ऐं उहो ॿार में रेज़िस्टेंस पावर पैदा थिए। ॿार हुजे नंढो हुजे वॾो हुजे, माहौलियाती असरात जे करे ऐं लाड़ पटीअ में जर में पाणीअ में सिंखे जी मौजूदगी जे करे उहो पाणी हज़म कोन थो थिए ऐं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं मादे जी तकलीफ़ खां वेंदे चमड़ीअ जी तकलीफ़ ताईं, चमड़ीअ जी तकलीफ़ खां वठी नक जे हॾी ऐं साह खणण जी तकलीफ़ खां वेंदे ऐं हुननि जी जेका स्किन फर्टिलिटी आहे उहा ड्राई थी थिए, मुतासिर थी थिए। पोइ अखियूं बि कारियूं थियूं थियनि, ॻाढ़ियूं बि थियनि थियूं, वार बि किरनि था ऐं मुख़्तलिफ़ बीमारियूं जनम वठनि। यकीनन नेचर जो ॾिसो केतिरो न इंसान जी सिहत ते असरु थिए थो ऐं तव्हां ॾाढो बेसिक जेके पॉइंट्स आहिनि उन्हनि खे हाईलाइट कयो आहे। ॿुधी करे मूंखे सुठो लॻो। ऐं नाज़रीन असां जेको आहे सो वधंदासीं हिन वक़्तु न्यूज़ ब्रेक जी तरफ़ ऐं प्रोग्राम सां भरपूर सहकार मौजूदु आहे स्किन वाइट गॉट मिल्क साबुण जो। ऐं जेकॾहिं हिन साबुण जी ॻाल्हि कजे थी त प्योर इंग्रीडियंट सां तयारु थियल आहे जेको अव्हां जी स्किन ते सुठो हिकिड़ो इफेक्ट छॾे थो। ऐं गॾोगॾु भरपूर सहकार मौजूदु आहे गाला बिस्किट जो ख़ालिस बेज़े ऐं कणिक सां तयारु कयल बहितरीनु ज़ाइके वारो मुंहिंजे देश जो बिस्किट गाला। न्यूज़ ब्रेक आहे, न्यूज़ स्टूडियो जी तरफ़ हलूं था, वरी जल्दी सां वापसि अचूं था अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह महरान में। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार चवां थी अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह महरान में। ऐं सुबुह महरान में भरपूर सहकार मौजूदु आहे स्किन वाइट गॉट मिल्क साबुण जो, जंहिंमें प्योर इंग्रीडियंट्स शामिल आहिनि ऐं जेको बहितरीनु रिज़ल्ट अव्हां जी स्किन खे ॾिए थो। गॾोगॾु भरपूर सहकार मौजूदु आहे गाला बिस्किट जो ख़ालिस बेज़े ऐं कणिक सां तयारु कयल बहितरीनु ज़ाइके वारो मुंहिंजे देश जो बिस्किट गाला। उन खां अलावा सखी जाम दातार जी 11 नवंबर कल्ह यानी कल्ह खां वठी असगर अली शाह अल मारूफ़ सखी जाम दातार जी 753 उर्स मुबारक जूं 3 ॾींहंनि वारियूं तक़रीबूं जारी ऐं सारी आहिनि। नाज़रीन उन खां अलावा काला कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद ऐं सैयद मोहम्मद सजाद हैदर डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीर शहरियार गुल मेमण ऐं फ़क़ीर नवीद विस्तड़ो चादर चाढ़ी। ऐं जेकॾहिं असां मेलनि जी ॻाल्हि कयूं था त सिंध में मेला असां उन जी जेकॾहिं तारीख़ ॾिसूं था त तारीख़ पुराणी आहे ऐं मेला उन्हनि जो हिकिड़ो पंहिंजो समाउ हूंदो आहे, ख़ूबसूरत मेला थींदा आहिनि। पर मूंखे जेका सुठी ॻाल्हि लॻंदी आहे त उहो बिज़नेस पण सुठो थींदो आहे। ऐं बिज़नेस जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं था त असां वटि असांजा हफ़ीज़ डेरो साहिबु महिमान ॾाढा सुठा मौजूदु आहिनि। मां सम्झां थी त हिन बाबति तव्हां ॾाढो सुठो ॻाल्हाए सघो था। तव्हां हिन सिंध जे मेलनि मलाखड़नि खे कीअं ॾिठो आहे? मैडम जीअं तव्हां पाण पंहिंजे गुफ़्तगू में चई वियो त सिंध जी तारीख़ ॾाढी क़दीम आहे। मेलो ऐं मलाखड़ो बि ओतिरो जेको आहे क़दीम आहे। मेलो ऐं मलाखड़ो हिक ॿिए जे लाइ लाज़िम ऐं मलज़ूम आहे। मेलो मेले लफ़्ज़ मां ई माण्हूअ खे रस ऐं चस मिलियो वञे। मेलो माना मुलाक़ात, मेलो जिते माण्हुनि जो हुजूम, मेलो जिते इक़्तिसादी सरगर्मी, मेलो जिते ख़्यालनि जी ॾे वठि, मेलो जिते अची सुघड़ जमा थियनि, मेलो जिते अची लोक विज़डम हिक ॿिए सां माण्हू शेयर करे। जॾहिं मेला लॻनि था त उन सां गॾु गॾु मलाखड़ा थियनि था। मलाखड़नि में असांजो मलाखड़ो जेको आहे इहा बि असांजी हिकिड़ी सकाफ़ती ऐं क़दीमी पुराणी रांदि आहे। उन में असांजे पहलवाननि जी मल्हनि जी हिमत अफ़ज़ाई थी थिए। उते बि इक़्तिसादी इशू अचे थो त उते छा थो थिए, हिकिड़ो मल हाराए थो, ॿियो खटे थो, जेको खटे थो उन जे गुज़र सफ़र जो ज़रियो आहे जंहिंखे माण्हू ख़ुशी ख़ुशीअ सां उनखे इनाम था ॾियनि। मेलो मेलो माना हुजूम, हुजूम छाजो? माण्हुनि जो। मेलो हुजूम छाजो? कारोबार जो। मेलो उहो ते जिते असांजी इक़्तिसादी ज़रूरतूं पूरियूं थियूं थियनि। 3 ॾींहंनि जो मेलो हुजे या 4 ॾींहंनि जो मेलो हुजे, इहो असांजे सकाफ़तुनि में शामिलु थी वियो आहे जिते असांजो सुघड़ लोक अदब असांजो मेलनि में वधे थो ऐं असांजे सुघड़नि खे उते पंहिंजो कलाम ॿुधाइण में उन्हनि खे उते तमामु वधीक पज़ीराई मिले थी। ऐं असांजे ॻोठ जे ॿाराड़ीअ जे माण्हुनि खे इन मेले खां सवाइ भला
तफ़रीह कहिड़ी आहे हू माण्हू सही था सॼो चओ, ॾींहुं बिल्कुलु, परेशान बिल्कुलु। आहिनि इहे मेला माण्हुनि जे मुंहं ते मुरकूं आणनि था ऐं असांजे सकाफ़ती इक़्तिसादी सरगर्मियुनि में इज़ाफ़ो आणनि। बिल्कुलु बिल्कुलु डॉक्टर इम्तियाज़ साहब तव्हां खां मां पुछणु चाहींदसि अव्हां जी अपॉइंटमेंट जेको आहे सो लम्स में 2006 खां आहे सो 2006 खां वठी 2024 ताईं जो ही जेको सफ़र आहे कीअं गुज़रियो ऐं तव्हांजी मौजूदगी में उते छा बहितरी आई आहे? 2006 में माना जीअं पंहिंजी पोस्ट ग्रेजुएशन स्टार्ट कई पोइ आउं वरी कमीशन कई एज़ ए मेडिकल ऑफिसर पंहिंजी मुंहिंजी फील्ड पीडियाट्रिक्स आहे ॿारनि जो शुबो आहे उन में आउं अलहमदिल्ला 2 डिग्रियूं कयूं पंहिंजूं डिप्लोमा बि कई ऐं डॉक्टर ऑफ मेडिसन ऐं पीडियाट्रिक्स बि कई ऐं तमामु घणी हिन महिल इम्प्रूवमेंट आहे असां जॾहिं शुरू में आयासीं त माना एतिरे घणा माना सहूलियतूं बि कोन हुयूं ऐं मेडिसन जो थोरो घणो फुक़दान रहियो पर हाणे उन जे भेट में जेकॾहिं ॾिसिजे त तमामु घणियूं नयूं डिपार्टमेंट्स आहिनि नयूं एडवांसमेंट्स आहिनि हर शुबे माना जीअं माना पंहिंजे मां ॿारनि जे शुबे जी ॻाल्हि कयां त माना असां जॾहिं शुरू में आयासीं त असां वटि सिर्फ़ु ॿ ॿारनि जा 2 वार्ड हुआ हालांकि हेॾी आबादी 2 वार्ड ॿारनि जा तमामु घटि हुआ उनजे हाणे असांजी अलहमदिल्ला एमरजेंसी असांजी अलॻि आहे असांजे ॿारनि जा 2 वार्ड आहिनि जनरल वार्ड आहिनि उनखां अलावा असां वटि न्यूट्रिशन जो ॿारनि जे ग़िज़ा जो अलॻि सां वार्ड आहे उन खां पोइ असां वटि ॿारनि जो ICU आहे जेके ॼावल ॿार आहिनि जंहिंखे असां NICU चवंदा आहियूं न्यूनेटल इंटेंसिव केयर यूनिट आहे उन खां पोइ असां वटि PICU आहे जेके ॿार थोरा वॾा आहिनि उन्हनि जे इंतिहाई निगाहदाश्त जो वार्ड आहे असां वटि थैलीसीमिया जो वार्ड आहे असां वटि ॿारनि जे सर्जरी जो वार्ड आहे हीअ त माना मुंहिंजे डिपार्टमेंट सां वाबस्ता थिया इन खां अलावा हर डिपार्टमेंट में तमामु घणी एडवांसमेंट आहे जीअं गाइनी आहे त पोइ गाइनी जा 4 यूनिट आहिनि असां वटि उन्हनि जो पंहिंजो ICU आहे उन्हनि जो लेबर रूम आहे अहिड़े नमूने सां मेडिसन जा असांजा 4 वार्ड आहिनि सर्जरी जा 4 वार्ड आहिनि उन्हनि जा वरी पंहिंजा ICU अलॻि अलॻि आहिनि न्यूरो सर्जरी आहे असांजा उन जा 2 असांजा वार्ड आहिनि हुननि जो ICU अलॻि आहे असां वटि ऑर्थोपेडिक डिपार्टमेंट आहे उन जा पंहिंजा अलॻि वार्ड आहिनि उन्हनि जो ट्रामा सेंटर आहे अहिड़े नमूने सां असांजे पुलमनालॉजी वार्ड आहे उनजो पुलमनालॉजी वार्ड जो जेको आहे पंहिंजो इंटेंसिव केयर आहे एंडोस्कोपी सूट आहिनि प्लास्टिक सर्जरी आहे डेंटल में तमामु घणी हिन महिल एडवांसमेंट थी वई आहे एडवांस जेको आहे सो सही ज़बरदस्त ओवरऑल जेकॾहिं ॾिठो वञे त यकीनन ॾाढो सुठो कमु हले पियो ऐं ख़बर नाहे केतिरनि माण्हुनि खे केतिरी अवाम खे जेको आहे सो उतां शिफ़ा नसीब थिए थी सो तमामु सुठे तरीक़े सां लम्स में नो डाउट कमु हली रहियो आहे हिन वक़्तु ऐं बनस्बत उन वक़्तु जे जॾहिं तव्हां ॻाल्हि कयो था 2006 में तव्हांजी अपॉइंटमेंट थी त हिन टाइम ताईं जेको आहे सो एडवांसमेंट यानी तमामु घणी आहे। अच्छा उन खां अलावा डॉक्टर साहब जेकॾहिं असां सुबुह जे वक़्तु जी ॻाल्हि कयूं था सुबुह जो प्रोग्राम आहे त ब्रेकफास्ट केॾो ज़रूरी हूंदो आहे नाश्तो केतिरो ज़रूरी हूंदो आहे मां सम्झां थी इन रुटीन खां बि कट थी विया आहियूं पाण। बिल्कुलु आउं चवंदो आहियां त माना नाश्ते खां सवाइ नंढो ॿारु हुजे या वॾो हुजे माण्हू नाश्ते खां सवाइ हू घर खां निकिरे ई न छाकाणि ॾिसो असां ओवरनाइट 6 खां 8-10 कलाक पहिरियां ई माना जेका स्लीपिंग ज़ाहिर जेको टाइम हूंदो आहे उन में असां बुख ते ई हूंदा आहियूं त हाणे असांजो जेको ॾींहं जो असां खाधो खाधोसीं मंझंदि जो खाधोसीं राति जो उहो असांजो सॼो माना राति जो आराम में आहियूं तॾहिं बि त असांजी तवानाई कंज़्यूम थिए थी असां साहु खणूं था दिलि हले थी सॼो माना असांजा सिस्टम माना कमु कनि था त उहा तवानाई जेका असां राति जे मानी ताईं उहा थी वई ख़तमु उन खां पोइ वॼे जेकॾहिं सुबुह जो असां नाश्तो बि न कयूं ऐं निकिरी वञूं किथे कमकार जे लाइ या पढ़ाईअ जे लाइ त आउं सम्झंदो आहियां त ग्लूकोस लेवल एतिरी घटि थींदी जेकॾहिं को पढ़ण वारो शागिर्दु हूंदो त हुनखे ॻाल्हि सम्झ में कोन ईंदी दिमाग़ खे ग्लूकोस ई कोन मिलंदो त उहो एक्टिव कोन हूंदो जेकॾहिं को माण्हू अहिड़ी पंहिंजी रोज़ी रोज़गार लाइ वञे थो जेको हार्ड वर्क जे लाइ उहो थोरी देरि खां पोइ कलाक 2 खां पोइ ई माना फटीक थींदो उबासियूं अचणु थी वेंदियूं जिस्म में थकावट महसूसु थींदी आहे आउं चवंदो आहियां त माना नाश्तो जेको आहे सो मंझंदि जी मानी ऐं राति खां बि वधीक जेको आहे सो इम्पॉर्टेंट आहे ऐं ख़ाली पेट हूंदो न त पोइ असांजे जे जिस्म में जेके मादे में पंहिंजा एसिड वग़ैरह पैदा थियनि था उहे त पैदा थियणु बंदि कोन थींदा न पोइ ख़ाली मादो हूंदो हुनखे ॿी का शइ हज़म करण जे लाइ न हूंदी उन ते माना एक्ट करण जे लाइ न हूंदी त आख़िर हू पंहिंजे मादे खे ई खाईंदो पोइ उहे एसिड तेज़ाबियत वधी वञे थी पोइ उहो अॻे हली हाज़मे मादे जा मसइला थियनि था अल्सर थियनि था मादे जी सोज थी वञे थी त नाश्तो तमामु घणो ॾाढो ज़रूरी आहे बिल्कुलु बिल्कुलु
ऐं जेको असां फास्ट रूटीन में अची विया आहियूं ऐं उन खां अलावा जेकॾहिं डाइट जी ॻाल्हि कयूं था काफ़ी सारियूं मां ॾिसंदी आहियां छोकिरियूं मुंहिंजे एज ग्रुप जूं डाइटिंग जी तरफ़ उन्हनि जो घणो रुझान हूंदो आहे त इन जो केतिरो इम्पैक्ट पवे थो हेल्थ ते डाइटिंग चवंदा आहिनि त जेकॾहिं असां पंहिंजो मुतवाज़िन ग़िज़ा खाऊं न त असांखे ई डाइटिंग जी ज़रूरत ई न पए पंहिंजी असां तनासिब सां पंहिंजी ग़िज़ा खाऊं उन खां पोइ पाण असां पंहिंजी रूटीन जेका आहे सो जेका एक्सरसाइज़ आहे वॉकिंग आहे उहा कयूं असां छा कंदा आहियूं माना होॾां डाइटिंग कंदासीं होॾां वरी चांहि जा 5 कप पीअंदासीं पोइ उन में जेका शुगर आहे उहो असांजो वेट वधाए थी उहो माना असांजी इंसुलिन लेवल वधे थी पोइ उहो मुख़्तलिफ़ हार्मोन्स उहे जेके आहिनि जेकॾहिं माण्हू पंहिंजी प्रॉपर मुतवाज़िन ग़िज़ा खाए पंहिंजी रूटीन सां उथे बीहे पंहिंजो कमुकारु करे वर्ज़िश करे त इहे शयूं जेका असां चवंदा आहियूं त न की मोटो थी वियो आहे या हीअ थी वियो आहे त इहे डेवलप ई कोन थींदियूं हाणे ॾिसो असांजी हिन महिल असां एतिरे कंफर्ट ज़ोन में हूंदा आहियूं लेटी पिया टेलीविज़न ॾिसंदासीं लेटी कलाक मोबाइलूं पिया हलाईंदासीं ऐं वॉक जे लाइ चवंदासीं न टाइम कोन्हे वॉक जे लाइ स्क्रोलिंग टाइम माना चवंदासीं वॉक जे लाइ टाइम कोन थो मिले उहो पुछंदासीं बाबा मोबाइल घणा माना 24 कलाक मां असां 12 कलाक त मोबाइल था हलायूं सुता पिया हूंदासीं लेटिया पिया हूंदासीं बसि मोबाइल माना असांजे साम्हूं हूंदी जी अच्छा डॉक्टर इम्तियाज़ साहब गॾो गॾु अॼुकल्ह जिम जो जेको आहे न ॾाढो घणो रुझान आहे त तव्हां जी प्रेफरेंस छा हूंदी आहे जिम हुजणु खपे या तव्हांजी पंहिंजी जेको आहे वॉक ऐं डाइट सुठी हुजणु खपे ॾिसो जिम में माना लॉन्ग टाइम लाइ माना असां कंटिन्यू नथा कयूं केतिरो बि माण्हू हुजे न ऐं चवंदो इवन फारिग माण्हू बि हूंदो न त माना उहो हिकिड़े टाइम लिमिट ताईं वञी सघे थो पर असां उहा शइ छो न अपनायूं जेका असां पंहिंजे रूटीन में डेली कयूं ऐं उन जे लाइ माना असांजे न एक्सपेंस थियनि न असांजो अलॻि सां टाइम जेको आहे सो असांजो उहो ख़र्चु थिए हाणे जिम जे टाइम सां असांखे पंहिंजो टाइम सेट करणो पवंदो न हाणे ॾिसो तव्हां वॉक आहे तव्हांखे सुबुह जो मिले टाइम तव्हां सुबुह जो कयो तव्हांखे शाम जो मिले शाम जो करे छॾियो तव्हांखे का रोकथाम थो में तव्हां 1 किलोमीटर कयो 2 किलोमीटर कयो इन में का न टाइम लिमिट आहे हाणे हुते तव्हां जिम जो हिकिड़ो टाइम आहे अधु कलाक उन खां पोइ ऐं उहा शइ एतिरो कंटिन्यूटी त असां जिम केसिताईं सॼी ज़िंदगी जिम कंदासीं जिम अॻे यूज़ कया न जॾहिं हू डिसकंटिन्यू कंदा आहिनि त वरी ॻाल्हि साॻी थी वेंदी आहे एक्ज़ैक्टली मां चवंदी आहियां वधीक हुनजो जेको आहे न इम्पैक्ट बुरो पवंदो आहे पर तव्हां जेको आहे अॼुकल्ह जेको आहे न एप्लीकेशन्स ॾाढियूं सुठियूं आहिनि मोबाइल में तव्हां का बि एप्लीकेशन सुठी जेको आहे सो डाउनलोड कयो ऐं उन खां पोइ तव्हां ॾिसो त केतिरा क़दम तव्हां हलो था सो उन हिसाब सां तव्हां पंहिंजी हिकिड़ी रूटीन सेट कयो सुठे तरीक़े सां वॉक कयो सही तव्हांजी जेकॾहिं रूटीन आहे डाइट सुठी आहे त मां सम्झां थी त पोइ असां जेको आहे सो हेल्दी रूटीन जी तरफ़ थोरो उन तरफ़ जेको आहे सो ॾिसी सघूं था अच्छा हफ़ीज़ ज़ेरो साहिबु तव्हां खां बि मां पुछणु चाहींदसि त जेकॾहिं तव्हां ॾिसो सुठे तरीक़े सां तारीख़ बि पढ़ी आहे सुठो पढ़ो था मूं स्टार्टिंग में बि चयो ऐं तव्हां मुहन जे दड़े जी ॻाल्हि कई ॻाल्हियुनि में काफ़ी सारियूं तव्हां ॻाल्हियूं कयूं सिंध धरती जी ख़ूबसूरती खे हफ़ीज़ ज़ेरो साहिबु तव्हां कीअं ॾिठो आहे मां 1 डिसेंबर जी ॻाल्हि करे चुकी आहियां सिंधी कल्चरल डे जी ॻाल्हि करे चुकी आहियां अव्हां जी ज़ुबानी अव्हां जीअं सिंध खे ॾिठो आहे सो प्लीज़ तव्हां एक्सप्लेन करियो काज़ी फैज़ मोहम्मद तमामु वॾो हिकिड़ो स्कॉलर हो पेशे जे हिसाब सां काज़ी फैज़ मोहम्मद पेशे जे हिसाब सां वकील हो पर वॾो अदीब ऐं दानश्वर हो ऐं हुनजो सियासतदान बि ऐं सिंध मां फेमस ऐं मशहूरु 2 माण्हू शेख अयाज़ ऐं काज़ी फैज़ मोहम्मद हुआ ऐं साईं इमदाद मोहम्मद शाह जेके अवामी लीग में शामिल थिया तमामु वॾो माण्हू हो काज़ी फैज़ मोहम्मद साहिबु काज़ी फैज़ मोहम्मद साहिब जो चवणु हुयो त सिंध लफ़्ज़ ऐं सिंध जी माना आहे हिकु फ़लसफ़ो जंहिं सिंध खे सम्झो तंहिं फ़लसफ़ो सम्झो हाणे जॾहिं इहो फ़लसफ़ो सम्झूं त तव्हां छा था सम्झो सिंध केॾी ख़ूबसूरत हूंदी उहा सिंध केॾी हसीन हूंदी तव्हां छा था सम्झो त असांजी सिंध जी सकाफ़तूं कल्चर सिंध जी ख़ूबसूरती केॾी तव्हां हिते मशहूरु आहे त पाकिस्तान जो रूम जेको आहे सो ठटो आहे ऐं माण्हू इन चवण ते मजबूर आहिनि त मकली जो क़ब्रिस्तान केॾो सुहिणो आहे जिन माण्हुनि जूं क़बरूं एॾियूं हसीन ऐं ख़ूबसूरत आहिनि त उन वक़्तु उन दौर में उहे ज़िंदह माण्हू केॾा ख़ूबसूरत आहे ऐं उहा सिंध केॾी ख़ूबसूरत फिरीगिरी असां वरी बि उन माहौल जी गदिलाण क्लाइमेट चेंज ते ईंदासीं त असांजूं सियासी सरगर्मियूं असांजूं समाजी सरगर्मियूं असांजूं इंतिज़ामी सरगर्मियूं असांजूं सरकारी सरगर्मियूं असांजूं हुकूमती सरगर्मियूं असां
उन सिंध जे हुसन ऐं ख़ूबसूरती अमन अमान ऐं सूफ़ी नज़रे खे या उन्हनि खे इन्हनि सभिनी माहौलनि गॾिजी थोरी गदलाण ज़रूरु कई आहे, पर सिंध अॼु बि उहा ई ख़ूबसूरत आहे, उहा ई ख़ूबसूरत आहे। लतीफ़ चवाणी चंड चवाए हक़ जे विढ़ी जे विचड़ी ॿ अखियूं टियों नक नाहे तो में प्रिय, मुंहिंजी सिंध एॾी ख़ूबसूरत। बेहद ख़ूबसूरत तरीक़े सां तव्हां एक्सप्लेन कयो आहे। डॉक्टर साहब तव्हां सां जेको आहे सो इन ॻाल्हि ते मां जेको आहे न ज़रूरु चाहींदसि तव्हां बि जोड़ियो, पर शॉर्ट कमर्शियल ब्रेक आहे, पहिरीं ब्रेक जी तरफ़ वधूं था। अच्छा, मूं चवणु इहो बि चाहियो त असां जेको आहे न ॻाल्हि त कंदा आहियूं पंहिंजी पास्ट जी ऐं हिस्ट्री जी ॻाल्हि कंदा आहियूं, पर गॾोगॾु अॻियां ख़ूबसूरत तरीक़े सां कीअं वधिजे। सो डॉक्टर साहब खां हितां कंटिन्यू कराईंदासीं, पर वक़्तु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो आहे ऐं भरपूर सहकार प्रोग्राम में मौजूदु आहे स्किन वाइट गॉट मिल्क साबुण जो, जंहिंमें सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ख़ालिस शयूं इस्तेमालु थियल आहिनि ऐं गॾोगॾु सहकार मौजूदु आहे मुंहिंजे देश जो बिस्किट गाला ख़ालिस बेज़े ऐं कणिक सां तयारु कयल बहितरीनु ज़ाइके वारो मुंहिंजे देश जो बिस्किट गाला। नाज़रीन, काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अव्हां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह महरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे मां भली कार चवां थी अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह महरान में, ऐं प्रोग्राम जो सहकार मौजूदु आहे स्किन वाइट गॉट मिल्क साबुण जो। हाणे स्किन वाइट साबुण जो फॉर्मूला वधीक एडवांस थी वियो आहे, जंहिंमें वाइटामिन ए बि आहे ऐं वाइटामिन B3 बि आहे, जेको तव्हांजी स्किन खे 12 कलाकनि ताईं ताज़ो ऐं तवानो रखे थो। उन सां गॾोगॾु नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे सुबुह महरान प्रोग्राम में गाला बिस्किट जो ख़ालिस बेज़े ऐं कणिक सां तयारु कयल बहितरीनु ज़ाइके वारो मुंहिंजे देश जो बिस्किट गाला। प्रोग्राम जी तरफ़ वापसि अची चुका आहियूं। डॉक्टर इम्तियाज़ चनड़ साहब मौजूदु आहिनि। सो डॉक्टर साहब, जेकॾहिं असां हिस्ट्री जी ॻाल्हि कयूं था त बेहद ख़ूबसूरत हिस्ट्री, नो डाउट असां प्राउड कयूं था, असां ऑन कयूं था उन शइ खे, पर जिते दुनिया आर्टिफिशियल इंटेलिजेंस खे इन तरह रिप्रेज़ेंट करे थी, त पोइ असां दुनिया सां गॾोगॾु कीअं अॻियां वधूं? असां जेको न असां सिर्फ़ु हिन महिल पंहिंजी जेका तारीख़ आहे, जेको माना असांजे वॾड़ा करे आहिनि, सम्झो असां हुनजो खटियो खायूं था, माना असां प्रैक्टिकली पंहिंजी असां हुनखे एडवांस कयूं, असां हुन ते अमल पैरा थियूं, त माना असांजी सिंध ख़ूबसूरत हुई, ख़ूबसूरत आहे। असांजी दुआ आहे त इनशाअल्लाह हमेशह ता हयात जेको आहे असांजी सिंध ख़ूबसूरत रहंदी। असां जेकॾहिं पाण में थोरी बर्दाश्त, पाण में जेके मोहबतूं आहिनि, पाण में जेके रिलेशन्स आहिनि, पंहिंजे मिटी माइटी में आहिनि, उन में जेकॾहिं थोरो पंहिंजो पाण खे वसी माना नज़र रखूं, त माना इहे सभु शयूं असांजूं थी सघनि थियूं। अहिड़ी लेखे ॾिसो न, असां किथे बि ॿाहिरि ॿिए कंहिं सूबे में वेंदा आहियूं त हू माना ॾाढो ख़ुशी सां माना चवंदा तव्हां सिंध सां आया आहियो, ऐं असांजी अञा ताईं उहा ई माना जेका ख़ासियत आहे, माना उहा असांखे सम्झो यार सिंध जा माण्हू ॾाढा महिमान नवाज़ आहिनि, ॾाढा सभा जहिड़ा आहिनि, ॾाढा सादा माण्हू आहिनि। ऐं चवंदा आहिनि त ॾिसो दुनिया जे तरीक़े सां असां भली वधूं, एडवांस ॾियूं, पर माना असां असुलियत पंहिंजी न विसारियूं। हाणे आर्टिफिशियल इंटेलिजेंस में असां पंहिंजे पाण खे आर्टिफिशियल न कयूं, असां पंहिंजो पाण खे नेचुरल रखूं। ॾिसो असांजो बाबा साईं मिसाल प्राइमरी टीचर आहे, त असांखे उन ते फ़ख़ुरु आहे। जेकॾहिं असांजा मिट माइट कंहिंजो हारी नारी आहे त असां उन ते फ़ख़ुरु कयूं। असांजो जेकॾहिं मिट माइट माना जेके ज़मीनूं या खेती बाड़ी आहे, त असांखे उनखे फ़ख़ुरु हुजणु खपे न। हाणे असां छा कंदा आहियूं, यार फलाणे खे इहो न ख़बर पए त हीअ त प्राइमरी मास्टर जो पुटु आहे या हीअ हारी जो पुटु आहे, सो वाट। असां माना उन्हनि जो असां तसलसल आहियूं न, उन्हनि जे महिनत सां असां जॾहिं पंहिंजे ॾिसो ख़ाली नाले सां असांजी हेॾी तहज़ीब आहे, असांजी अहिड़ी प्यारी ॿोली आहे, उन सां त कुझु बि कोन थींदो। असां प्रैक्टिकली असां उनखे ऑन कयूं ऐं उन खे माना जेको आहे सो हमेशह रहण जे लाइ असां हुनजे लाइ जिस्तजू कयूं, असांजी हुनजे तरक़ीअ जे लाइ असांजी आइडेंटिफिकेशन। ऐं ॾिसो असां घणी जॻहि ते वेंदा आहियूं, अदा हाणे हिते टोपी न पाइजो, छा चवंदो माण्हू, छो टोपी असांजी माना आहे सकाफ़त आहे, असां पाईंदासीं, अजरक पाईंदासीं, कपिड़ा छा पाईंदासीं, त इन में कहिड़ो मसइलो आहे। अमेरिका हुजे, कराची हुजे, लंडन हुजे, माना असां पंहिंजो पाण खे ई माना यार हीअ सम्झंदो बहिराड़ीअ खां आयो आहे। मां चवंदो आहियां त असां पंहिंजी जेको आहे असुलियत खे न माना जेको आहियूं छुपायूं, ऐं उन ते असांखे फ़ख़ुरु हुजणु खपे, तॾहिं ई असां वधी सघूं था। बाक़ी हाणे असां पंहिंजो पाण खे आर्टिफिशियल, मां चवंदुमि हाणे अंग्रेज़ चवण सां त अंग्रेज़ कोन थी वेंदो न माण्हू। यकीनन मूंखे तव्हांजी इहा ॻाल्हि ॾाढी ख़ूबसूरत लॻी। पंहिंजे मिटी सां वफ़ा जो मां सम्झां थी इहो तरीक़ो आहे। अव्हां जॾहिं पंहिंजे उन फैमिली मेंबर खे जेको आहे सो पंहिंजो वञो था
पंहिंजे वालिद जे उन पेशे खे जेकॾहिं तव्हां फ़ख़ुरु महसूसु कयो था उन ते त तव्हां पंहिंजी सचाई बयानु करे रहिया आहियो ऐं मूंखे सर ईअं बि महसूसु थींदो आहे ईअं बिल्कुलु हक़ीक़त बि आहे त जेको आर्टिफिशियल माण्हू हूंदो आहे न कुझु टाइम खां पोइ जेको आहे सो उहो ज़ाहिर थी पवंदो आहे ऐं उहो पोइ वरी असांखे कॾहिं उन तरह ख़ूबसूरत लॻंदो बि कोन्हे को सो इंसान जी जेका रियलिटी आहे असां उन रियलिटी सां हलूं त मां सम्झां थी इहा ई असांजी ख़ूबसूरती आहे उन खां अलावा कल्चरल डे जी ॻाल्हि कयूं पिया इहा असांजी थीम बि आहे एंड 1 डिसेंबर अव्हांखे ख़ुदि ख़बर आहे त ओवरऑल जेको आहे सो सिंधी मीडिया कल्चरल डे सेलिब्रेट कंदी ओवरसीज़ बि सेलिब्रेट थिए थो कल्चरल डे सो यस कल्चरल डे खे डॉक्टर साहिबु तव्हां कीअं ॾिठो आहे न तमामु सुठो माना इहो समण आहे त असांजी हिकिड़ी पंहिंजी आइडेंटिफिकेशन आहे असां उनखे दुनिया जे साम्हूं पेश कयूं त असां अञा ज़िंदा आहियूं असांजी सकाफ़त आहे असांजी टोपी आहे अजरक आहे या जेके आहिनि पर आउं चवंदो आहियां त माना इहे सिर्फ़ु माना ॾेखार जी हद ताईं न हुजणु खपे माना प्रैक्टिकली बि असां उहे मोहबतूं पंहिंजो पाण में हुजनि पंहिंजे रिश्तेदारी में हुजनि पंहिंजे माना ॻोठनि में पंहिंजे वाणनि में पहाड़नि में सभिनी में हुजनि उहो माना प्रैक्टिकली असांजो ॾिसो न माना हिकिड़ो हुन वारी ॻाल्हि त हाणे गॾिजी असां सिर्फ़ु अजरक टोपियूं पाए नचणु या माना इन सां इहा असांजी मोहबत जी निशानी आहे प्रैक्टिकली बि ईअं हुजूं न त जीअं माण्हू खे लॻे त यार हीअ वाक़ई जीअं तव्हां पहिरियां ॻाल्हि कई त माण्हू एको हूंदो त सभु मसाला असांजा हल थींदा अकेलो माण्हू हूंदो त हिकिड़ी सुकी काठीअ वांगुरु टुटिजी पवंदो 5 काठियूं हूंदियूं त उनखे टोड़णु ॾाढो मुश्किल थी वेंदो त इहे जेके सकाफ़तूं इहे असांखे जेके विरसा मिलिया आहिनि इनखे असां पंहिंजो जेको आहे सो माना मिल्कियत सम्झी करे असां पंहिंजे जेके बि क़ौमी इशूज़ आहिनि जीअं पाणी जा मसाला थियनि था या ॿिया असांजी सिंध सां जेके मुख़्तलिफ़ माना थियनि था मसाला थियनि था जंहिंमें असांजी हक़तलफ़ी थिए थी त असां जॾहिं गॾु हूंदासीं ऐं इज्तमाही तरह गॾु हूंदासीं ऐं प्रैक्टिकल गॾु हूंदासीं त इहे सभई शयूं जेके आहिनि सो थी हीअ माना असांजी हिकिड़ी यादगियानी हूंदी आहे त बाबा ॾिसो असांजी अञा सकाफ़त आहे असां पाण में गॾु आहियूं त अॻे माण्हू खे ख़बर पइजे त न हीअ धाड़ न आहिनि हीअ कहिड़ी काठी न आहे जी बिल्कुलु असांजी सिंधी ईद आहे उनखे उन ॾींहं वांगुरु जेको आहे सो सेलिब्रेट करणु सुठो पिणु लॻंदो आहे हफ़ीज़ ॾेरो साहिबु असां लास्ट प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कई हुईसीं पाणी जे हवाले सां इहो पाणी असांजो हिन वक़्तु मुद्दो आहे ऐं जॾहिं मज़हबी भाईचारे जी ॻाल्हि अचे थी त यकीननि मज़हबी भाईचारो असांजी सकाफ़त आहे ऐं सिंधू दरिया असांजी मईशत आहे मईशत जी जॾहिं ॻाल्हि अचे थी पाणी जी ॻाल्हि अचे थी त असांजो हूअं ई ज़रई मुल्क आहे इहे 6 कैनाल उन खां पोइ जेको आहे सो इहा त माना असांजे मथां 100 सिधी हिकिड़ी वॾी कारवाई आहे न मां हमेशह चवंदी आहियां त इहो आहे त 1.5 सदीअ जो केस पर हिन वक़्तु त माना इहा सफ़ा नाइंसाफ़ी आहे सिंध जे माण्हुनि सां सो हिन बाबति ॿुधणु चाहींदासीं छा चवणु चाहींदा मैडम ॾिसो ही जेके 6 कैनाल कढनि था पिया मुल्क जो आइन छा थो चए मुल्क जो कानून छा थो चए 1.5 सदी जी तारीख़ छा थी चवे सही इंटरनेशनल वाटर लॉ छा थो चवे वर्ल्ड बैंक छा थी चवे जेको सिंध तास मुआहिदो थियो नेहरू साहिबु ऐं सदर अयूब जे विच में जेको मुआहिदो थियो हो उन में छा तय थियो हो उहे जेके जेके वाइदा असां सां ज़ुल्म ज़्यादती इहा पई थी थिए त जेको 1940 जी करारदादी उन तां बि हो पाण फिरी विया आहिनि 43 जी करारदाद तां बि हो फिरी विया आहिनि आइननि जी शिकिलूं हुननि बिगाड़े छॾियूं आहिनि 52 जो आइन हिननि बिगाड़े छॾियो जेके जेके असां जेके रज़ाकार तौर ते असांजी जेका वहदत हिन मुल्क में शामिल थी असांजूं हिन फेडरेशन जे अंदरि हिन वफ़ाक़ जे अंदरि करारदाद जे 1940 जी करारदाद मूजिबि जिन शर्तनि ते असां शामिल थियासीं उन ते असांजो इस्टेब्लिशमेंट ऐं पंजाब ऐं जेको मथे सूबो आहे उहे कॾहिं बि उन ते हुननि अमल न कयो आहे असीं रुअंदा बि रहिया आहियूं हर शयूं उन्हनि खे ॾींदा रहियूं उन्हनि खे हर शइ कंहिं ॾिनी आहे उहे ई माण्हू जिन खे असीं वोट ॾेई इलेक्ट करे उन्हनि खे हितां मोकिलियूं था त इक़्तिदार ते वञी पहुचनि था उहे वञी सौदा था कनि उन्हनि खे खपे सिर्फ़ु इक़्तिदार मुंहिंजे चवण जो मस इन खे इशू ते ॻाल्हि खे मां इन करे डिघो करे वियुसि त असांजो पुराणो पस मंज़र आहे त असां सां हिकिड़ियूं शयूं तय थियल हुयूं ही 6 कैनाल कोन्हनि कयो मां इन खे चवां थो सोलो सिंधीअ में सादर लफ़्ज़नि में त ही 6 कैनाल कोन्हनि का सिंधीअ में असीं चवंदा आहियूं त बंदि ॿधणु या ॻंढो ॾियणु सही सही 6 कैनालनि जो पाणीअ जी एवरेज उहा थी ठहे उहा ई थी ठहे जेका सखर बैराज खां
बाक़ी जेको पाणी बाक़ी सिंध ॾे अचे थो। तव्हां ॿुधायो त सखर बैराज, सखर जे लेफ्ट साइड ते राइट साइड ते लेफ्ट बैंक केनाल ऐं राइट बैंक केनाल ते उन्हनि ते 8 केनाल आहिनि। वरी उन्हीअ खां असीं अॻिते अचूं था त वरी असां वटि हिते कोटरी बैराज आहे। कोटरी बैराज जी बि लेफ्ट ऐं राइट साइड आहे। कलरी, बिगार, फुलेली, न्यू फुलेली, ओल्ड फुलेली, चैनल, अक्रमवाह, वरी 4 केनाल वरी इहे थी विया, याने के 16 केनाल। 16 केनालनि जो पाणी इहो खणी वेंदा असांजा 6 केनाल। छो त इन चोलिस्तान जो सब सॉइल वाटर सही कोन्हे ऐं इहो पाणी सिंध जो हिसो विरासत, कानूनी, इख़लाक़ी, कुदरती, आफ़ाक़ी क़ाइदे कानून मूजिबि इहो असांजो पाणी चोरी कयो थो वञे। ऐं इहा ॾाढ मुड़सी आहे। इहा सिंधी माण्हुनि जी, सिंधू दरिया असां खां खसे, सिंधी माण्हूअ जी ईअं जीअं मुंडी मरोड़े कंहिंखे फिटी कजे। हीअ लोध मेंबरनि जी सिंध असेंबली में वेठी आहे, क़ौमी असेंबली में वेठी आहे, सेनेट में वेठी आहे। केरु ॻाल्हाइण लाइ तयारु कोन्हे को, केरु ॻाल्हाइण लाइ तयारु कोन्हे। ही नेशनल तंज़ीमियूं, पार्टियूं, सोशल मीडिया ते तव्हां ॾिसो था, हे बबरलो में डॉक्टर कादर मंगसी साहब वारनि 2-3 ॾींहं हटड़ी बाईपास ते, उन ते वरी क्रिटिसाइज़ इहो थो थिए त ही उहे माण्हू घोड़ा था कनि पाणी जे लाइ जन वटि पंहिंजो एकड़ ज़मीन जो कोन्हे। ही जेके उहे माण्हू था कनि, चवनि था पाणी ॾियो, पाणी ॾियो, पाणी ॾियो, पाणी ॾियो, इन्हनि खे एकड़ ज़मीन कोन्हे। हा साईं, हिननि जूं त दियूं थियूं सुकनि। इहो हुकुमरान तबिको, फ्यूडल क्लास, पावर परस्त क्लास अहिड़े शयूं हलाइनि था। कानूनी इख़लाक़ी तौर ते समुंड जो पाणीअ ते हक़ आहे। यकीनन हफ़ीज़ साहब, तव्हां स्टार्टिंग में ॻाल्हि कई न त असां जॾहिं नेचर सां खेलवाट करणु शुरू कंदा आहियूं, नेचर सां जॾहिं असां विढ़णु शुरू कंदा आहियूं त पोइ नेचर जेको आहे सो पंहिंजी ज़ुबानी चयो था, एवरी एक्शन हैव इट्स इक्वल एंड अपोज़िट रिएक्शन। त पोइ उनजो जेको आहे इक्वल ऐं अपोज़िट असांखे रिएक्शन ॾिसण लाइ मिले थो, ऐं जेको ॾाढो हिन वक़्तु ॾाढो भयानक शक्ल में असांखे ज़ाहिर थिए थो असांजे साम्हूं। उन खां अलावा सिंध बचायो, खंड बचायो, साईं मोहम्मद इब्राहिम जो किताबु लिखियो त उन में अवां जीअं पंहिंजी ज़ुबानी ॻाल्हि कई त असां वटि जेके मुआहिदा तय थियल आहिनि उहे अॻियां हली उहे सभु शयूं जेको आहे सो असां वटि एविडेंस मौजूदु आहे, पर असां वटि जेको आहे सो इक़्तिदार इन ॻाल्हि खे मञण जे लाइ तयारु कोन आहे त इहो यकीनन सिंध सां हिकिड़ो ज़ुल्म आहे, नाहक़ आहे, ऐं सिंध जो हिकिड़ो वॾो केस आहे। पाणी जा रसूल बख्श पलीजो साहब पाणीअ जो वकील जंहिंखे पाण चऊं था, उन पाणी जे लाइ सदाईं ॻाल्हायो। ऐं असां वटि जेके बि हिन वक़्तु पॉज़िटिव करेक्टर्स, किरदार जेके हिन वक़्तु मौजूदु आहिनि, उहे इहो केस विढ़ी रहिया आहिनि। इहो केस पाण खे विढ़णो आहे, हिन ते पाण खे ॻाल्हाइणो आहे। ऐं ॻाल्हि इहा कोन्हे त ज़मीन जो टुकड़ो असां वटि मौजूदु कोन आहे, ज़मीन का असां वटि मौजूदु कोन आहे, पाणी लाइ कोन ॻाल्हाईंदासीं। सिंध असांजी ज़मीन आहे, हीअ धरती असांजी ज़मीन आहे, असां हिन धरती जा फ़र्ज़ंद आहियूं। हिन धरती ते रहण वारे बचे जो मां सम्झां थी इहो हक़ आहे। ऐं इहे जेके रड़ियूं आहिनि, इहे जेके कीहूं आहिनि, इहे जेके दाहूं आहिनि, असांजे फ्यूचर जे लाइ आहिनि। असां जॾहिं ज़रई मुल्क जी ॻाल्हि करियूं था, असां जॾहिं हिन मुल्क जी बुनियाद जी ॻाल्हि करियूं था, जड़ुनि जी ॻाल्हि करियूं था, पाणी न हूंदो त हुनजा ॾिसो कहिड़ा असरात थींदा, यानी पोइ असां पंहिंजो जेको आहे सो मौत खे दावत ॾियूं पिया। सो यकीनन इहो हिकिड़ो वॾो मुद्दो आहे, इहो हिकिड़ो वॾो केस आहे। हिन ते जेकॾहिं वधीक ॻाल्हाईंदासीं त असांखे जेको आहे सो वधीक टाइम घुरिजंदो, पर वधिणो आहे। शॉर्ट कमर्शियल ब्रेक जी तरफ़ नंढिड़ो ब्रेक आहे ऐं प्रोग्राम में भरपूर सहकार मौजूदु आहे स्किन वाइट गॉट मिल्क साबुण जो। ऐं जेकॾहिं स्किन वाइट गॉट मिल्क साबुण जी ॻाल्हि कजे थी त इहो हाणे पाकिस्तान में वधीक बहितरीनु फॉर्मुले सां एडवांस साबुण आहे, जंहिंमें वाइटामिन ए बि मौजूदु आहे ऐं वाइटामिन B3 बि मौजूदु आहे, जेको 12 कलाकनि ताईं स्किन खे सुठो ताज़ो ऐं तवानो रखंदी। उन खां अलावा नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे गाला बिस्किट जो, ख़ालिस बेज़े ऐं कणिक सां तयारु कयल मुंहिंजे देश जो बिस्किट गाला। नंढिड़ो ब्रेक आहे, जल्दी सां वापसि अचूं था अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहराण। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं भलीकार चवां थी, अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहराण में भरपूर सहकार सुबुह मेहराण सां मौजूदु आहे स्किन वाइट गॉट मिल्क साबुण जो। ऐं जेकॾहिं हे स्किन वाइट जी ॻाल्हि कयूं था त असांजी दावा आहे त पाकिस्तान में हिन खां वधीक सुठो ठहियलु को बि साबुण मौजूदु न आहे। ऐं गॾो गॾु सहकार मौजूदु आहे गाला बिस्किट जो, ख़ालिस बेज़े ऐं कणिक सां तयारु कयल बहितरीनु ज़ाइके वारो मुंहिंजे देश जो बिस्किट गाला। असां वटि ख़ूबसूरत महिमान मौजूदु आहिनि। डॉक्टर साहब, अव्हां खां मां पुछणु चाहींदसि त असां जेकॾहिं सिहत जी ॻाल्हि करियूं था ऐं
ऐं स्पेशली तव्हां त चाइल्ड स्पेशलिस्ट आहियो। ॿार सुबुह जे टाइम ते ॾाढो ॿारनि में हिन वक़्तु त मां सम्झां थी ॿार बि ॾाढो नाश्ते खां ब्रेकफास्ट खां अवॉइड कंदा आहिनि। लंच बॉक्स कीअं तयारु कजे? ऐं ॿार जीअं असां सुबुह जो तयारु कयूं था त आउं चवंदो आहियां त लंच बॉक्स असां भली ॿार खे ॾियूं पर कुझु न कुझु 2-4 नवाला हुनखे पेट में विझी मोकिलियो। ठीकु आहे न। लंच बॉक्स त असां पूरी भरे ॾींदा आहियूं, फ्रूट बि ॾींदा आहियूं, अंडो बि ॾींदा आहियूं, ब्रेड बि ॾींदा आहियूं। पोइ डिपेंड आहे ॿार ते, कॾहिं कॾहिं हुनखे टाइम नथो मिले, कॾहिं कॾहिं जेको आहे ओवर एक्टिविटी थी वञे, कॾहिं ॿार वरी ॿाहिरि ई का शइ वठी छॾी खाई छॾी त उहा प्रॉपर यूटिलाइज़ न थींदी आहे। त हूअं सुठी ॻाल्हि आहे त माना जेका असां ॿार खे लंच बॉक्स ॾियूं जंहिंमें ब्रेड हुजे या अंडो हुजे या आलू वग़ैरह हुजनि, उहा असां हुन सां गॾु को फ्रूट जो हिकिड़ो अधु पीस जीअं केलो आहे हिकिड़ो ॾेई छॾिजे या एप्पल जा 2 पीस थी वञनि या ग्रेप्स वग़ैरह हुजनि, पर घणा ॿार खे ख़ाली पेट न मोकिलिजे। पोइ भली घर में जेको आहे सो 2 नवाला खाए या त खीर जो अधु गिलास पी वञे, कुझु न कुझु हुनखे हुजे जेको हाणे घणा ख़ाली पेट वञे ब्रेक 2-3 कलाकनि खां पोइ थिए तेसिताईं त हुनजो हाल अहिड़ो थींदो जो जेको लंच बॉक्स खणी वेंदो उहो खाई कोन सघंदो। त जिते माना लॉन्ग अवर्स थियनि था, 6 अवर्स थियनि था त बहितर आहे ॿार खे लंच बॉक्स बिल्कुलु ठाहे ॾिजे। पर हुन सां गॾु इहा तलक़ीन असां वटि आउं जेको प्रैक्टिकली ॾिठो आहे, बसि ॿार खे तयारु कयोसीं, पोइ हुन खाधो पीतो हुनखे बसि हाणे लंच बॉक्स हुनखे ॿधी बैग में विझी ॾे, बाबा हाणे खाइजे। हाणे पोइ उहो कुझु 50% ॿार उहो खाइनि था, कुझु न बि खाइनि था। त बहितर आहे जेकॾहिं पंहिंजे साम्हूं पंहिंजे हथनि सां ॿार खे थोरो घणो खाराए ॾींदो त माण्हू हिकिड़ो इत्मीनान बि रहंदो, ॿार थोरो चुस्त तवानो बि रहंदो। सर मां सम्झां थी ॿार खे न थोरो अट्रैक्ट बि कजे, तव्हां डिफरेंट शेप में हुनखे फ्रूट डिफरेंट कलर्स जा फ्रूट ॾियो ऐं थोरो ॿार खे थोरो टेक्निक सां सेम माना हुनखे डाइट न ॾिजे त बाबा रोज़ अंडो न, रोज़ को न का मुख़्तलिफ़ हुनखे। आउं चवंदो आहियां असां वटि मदर्स ईंदियूं आहे न, चवंदी त डॉक्टर साहिबु बुख जी दवा लिखिजो। आउं चवंदो आहियां त बुख जी दवा त अलाह साईं तव्हांजे हथनि में रखी आहे न, दवा सां ॿार खे बुख छो न लॻंदी आहे। तव्हां अहिड़ा टेस्टी खाधा ठाहियो, अट्रैक्टिव ठाहियो जो ॿार माना हुनजो शौक़ु पैदा थिए त मां हीउ खावां, ऐं तव्हां वधीक हू माना जेको आहे सो वरी तव्हांखे हुनजी डिमांड करे विश करे त मूंखे इहो ठाहे ॾियो। हाणे असां रूटीन बसि उहे ई माना शयूं ठाहियूं था, न कंहिं में ॿार में टेस्ट आहे न छा आहे। ॾिसो ॿाहिरियूं शयूं ॿार छो माना अट्रैक्ट थिए थो, छो हुनखे लाइक करे थो। चिप्स ॾिसो माना ॿाहिरियूं थोरो हुन में ज़ाइको आहे, थोरियूं चटपटियूं आहिनि। मां चवंदो आहियां इहे घर में माण्हू होममेड छो नथो करे सघे, बिल्कुलु करे सघे थो। सभु शयूं आहिनि असां वटि, बसि थोरी टाइम जेको आहे न मोबाइल 6 कलाक हलाए वेंदासीं, पर जेकॾहिं अधु कलाकु ॿार जे खाधे लाइ हुजे न, या टेलीविज़न या मूवी ॾिसंदासीं, पर प्रॉपर आउं चवंदो आहियां त ॾिसो असांजा ॿार असांजो मुस्तक़बिल आहिनि। ठीकु आहे, 2 शयुनि ते त हिन में बिल्कुलु कंप्रोमाइज़ न हुजे। हिकिड़ो हिन जी डाइट ऐं ॿियो माना डाइट, ॿियो हिन जी जेका वैक्सीनेशन स्टेटस आहे। हाणे जेका असां शुरू में बि ॻाल्हि कईसीं त कराची में जेका ही वबा खनाक जंहिंखे डिप्थेरिया चऊं था, टोटली प्रिवेंटेबल डिज़ीज़ आहे, टोटली। पर ॾिसो मुफ़्त में वैक्सीन मिले थी, असांजे डोर स्टेप ते मिले थी, असांजे घर लेडी हेल्थ वर्कर अचनि था, तॾहिं बि असां अखियूं नथा खोलियूं, असां पंहिंजे ॿारनि खे वैक्सीन नथा लॻायूं। पोइ अॻियां हली केतिरो नुक़सानु थो थिए थो असांजो ॿार जी ज़िंदगी ऐं मौत में। माना मूंखे त हैरत थींदी आहे त असां जेको आहे सो टेलीविज़न ते ॿुधाए रहिया हूंदा आहियूं, उन खां अलावा हर मीडियम ते मुंहिंजे ख़्याल सां ॻाल्हि ॿोल हले थी, त उनखां पोइ बि असां वटि जॾहिं रेशो साम्हूं ईंदो आहे। हाणे ई त पाण वटि इहो डे सेलिब्रेट थियो हुयो न, त जॾहिं रिपोर्ट ॾिठी त ॾाढो ॾुख पियो थिए त स्टिल ॻोठनि में जेको आहे सो अवॉइड कयो वञे थो ड्रॉप्स पियारण खां। त इहा ॾाढी बुरी ॻाल्हि आहे, ॾाढी ग़लति ॻाल्हि आहे। हुनजो सॼो असरु तव्हांजे ॿारनि जी ज़िंदगी ते पवे थो। ॿार जीअं अव्हां पंहिंजी ज़ुबानी चयो त ॿार मुस्तक़बिल आहिनि, जेकॾहिं मुस्तक़बिल खे ख़ूबसूरत बणाइणो आहे त पोइ अव्हांखे थोरी तवजा पंहिंजे ॿार ॾे त तवजा धरणी पवंदी। हफ़ीज़ साहिबु तव्हां खां मां पुछणु चाहींदसि, जॾहिं असां किताबनि जी ॻाल्हि कयूं था, जॾहिं असां हिस्ट्री जी ॻाल्हि कयूं था, ऐं उन खां अलावा बि तारीख़ ॾाढो सुठो मौज़ू आहे। तारीख़ खां हटी करे जेकॾहिं असां अदब ते नज़र विझूं था त केतिरा ई ख़ूबसूरत मौज़ू असांखे नज़र अचनि था। पढ़णु केतिरो ज़रूरी आहे नौजवान शागिर्द जे लाइ? हिकिड़ो त कोर्स वर्क ठीकु आहे, उहो त पढ़णो ई आहे, गॾोगॾु अदब पढ़णु केतिरो ज़रूरी आहे, छा था सम्झो? मां चवां थो किताब, हर किताब पढ़णु घुरिजे, सभु किताब पढ़जनि। ऐं कहिड़ो किताब आहे, उहा कहिड़ी स्लेट बि जेकॾहिं को शागिर्द लिखी रखे, का पटी बि को शागिर्द लिखी रखे, तव्हां सवेर कालम जी ॻाल्हि कई, तव्हां उहो रुॻो कालम हुजे, ही कालम पन्ना स्लेट ऐं पटी आहे, पर
कहिड़ो किताब आहे जेको इल्म खां वांझियल आहे। यकीनन हर किताब असांखे राह रस्तो अक़ल ऐं शऊर ॾिए थो। शऊर छाजो ॾिए थो? ज़िंदगीअ जो, इख़्लाक़ियात जो, वतन ऐं पंहिंजी धरतीअ सां मुहबत जो, तमामु ज़िंदगीअ जा सुठनि उसूलनि गुज़ारण जा फ़लसफ़ा असांखे उन में मिलनि था। त आउं इहा ई दरख़्वास्त कयां त किताब असांजो रहबर आहे, किताब असांजो रहनुमा आहे। किताब मां माण्हू तमामु घणो इल्म, उलूम, फज़ीलतूं, इख़्लाक़ियात सिखे थो। कलाम पाक बि हिकिड़ो सुठो किताब आहे जेको नायाब किताब आहे। वरी असां वटि जेको असांजो जेको डॉक्यूमेंट आहे ऐं असां वटि जेको किताब आहे उहो आहे शाह जो रिसालो। सभिनी किताबनि जी माउ जेका आहे उहो भेटाईअ जो रिसालो आहे। भेटाईअ जा जेके 30 सुर आहिनि, भेटाई जे उन्हनि 30 सुरनि रिसालनि जे अंदरि दास्तान आहिनि। दास्ताननि जे अंदरि बेत आहिनि, वायूं आहिनि, मुख़्तलिफ़ मौज़ू आहिनि। ज़िंदगी जी हर सिन्फ़ जेको आहे हर सिन्फ़ ऐं का जबल झंग उन्हनि में। तंहिंजे करे किताब असांजो रहबर ऐं रहनुमा किताब ख़ूबसूरत हफ़ीज़ साहब तव्हां ॾाढो ख़ूबसूरत तरीक़े सां बयानु कयो आहे। ऐं हफ़ीज़ साहब जे लफ़्ज़नि में त उहो पावर बि मौजूदु आहे। जॾहिं ॻाल्हाइनि था त उहा ॻाल्हि जेको आहे सो दिलि सां ज़रूरु टच करे थी। दिलि से जो बात निकलती है दिलि पे असर रखती है, उहो चयो वेंदो आहे। डॉक्टर साहब अवां बि माशाअल्लाह सां ॾाढो बहितर तरीक़े सां जेको आहे सो एक्सप्लेन कयो आहे। ॿारनि जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि ॿोल थिए थी त डॉक्टर साहब चाइल्ड स्पेशलिस्ट आहिनि ऐं लम्स में जेको आहे सो हैदराबाद लम्स हैदराबाद में पंहिंजूं ख़िदमतूं वक़्तु सरंजाम ॾेई रहिया आहिनि। डॉक्टर साहब वेंदे वेंदे लास्ट में इन शॉर्ट तव्हां खां असां मैसेज वठंदासीं। छा मैसेज हूंदो तव्हांजो? मुंहिंजो हमेशह जे तरह ई साॻियो मैसेज हूंदो आहे त माना ॿार असांजो मुस्तक़बिल आहिनि। असां हुननि जी एजुकेशन ऐं हेल्थ ते को बि माना असां रिस्क न खणूं। ऐं मुंहिंजो हीउ चोथों प्रोग्राम आहे मेहरान टीवी ते। मुंहिंजो हमेशह साॻियो मैसेज रहंदो आहे त असांजी जेका टीचर असांजी प्रोफेसर मैडम सलमा शेख चवंदी आहे त माना पंहिंजे ॿारनि जी सिहत लाइ न हुननि जी हिकिड़ो मिंट माना डॉक्टर बि या माना वालदेन बि आहे त हिकिड़ो मिंट हुनजे न्यूट्रिशन जी काउंसलिंग ते ऐं हिकिड़ो मिंट हुनजी वैक्सीनेशन ते लाज़मी आहे। छो असां हिन महिल अहिड़े माहौल में रहूं था त जेकॾहिं असां पंहिंजे ॿारनि खे प्रॉपर वैक्सीनेशन न कराईंदासीं त इहे जेके मूज़ी बीमारियूं आहिनि जेके अॻे माना काफ़ी टाइम ताईं माना तव्हां ॾिसो डिफ्थेरिया जो को केस कोन हो। हाणे कराची में 126 केस ज़ाहिर थिया रिपोर्ट, जंहिंमें 28 ॿार वीचारा एक्सपायर थी विया। हाणे टोटली प्रिवेंटिव डिज़ीज़ आहे। जेकॾहिं असां माना शुरू खां ॿारनि खे वैक्सीन करायूं त इहा बीमारी थींदी ई कोन। ऐं न्यूट्रिशन वार्ड जो आउं इंचार्ज आहियां ऐं मुंहिंजो वार्ड आहे। तव्हां ॾिसंदो त तव्हांजी दिलि माना जेको आहे सो सफ़ा वेही रहंदी। एॾा ॿार कमज़ोर आहिनि, सफ़ा जंहिंखे असां टंगी जी बीमारी, सुके जी बीमारी, सिर्फ़ु हॾनि जे मथां चमड़ी हूंदी आहे। त मुंहिंजो उते बि सभिनी माउरनि खे ऐं तव्हांजे प्रोग्राम से तसल्स सां बि इहो आहे त तव्हां पंहिंजे ॿार जे ग़िज़ा जो तमामु घणो ख़्यालु रखो। 6 महीननि ताईं सिर्फ़ु माउ पंहिंजो खीरु पीआरे, ॿाहिरियां दॿनि जा खीर में ढगियुनि जा खीर ॿार जे हाज़मे सां मुताबिक़त नथा रखनि। ॿार जो हाज़मो ख़राबु थी थो वञे। उनखां पोइ ॿार जॾहिं 6 महीननि जो थी वञे त उन पंहिंजे खीर सां गॾु उनजी ग़िज़ा जेको आहे सॉफ्ट डाइट पंहिंजे हथनि सां ठाहे शुरू सवाल आहे। मां नंढिड़ो सवाल हिते ज़रूरु करणु चाहींदमि। फीडिंग जो जेकॾहिं किथे प्रॉब्लम अहिड़ा केसिस यकीन तव्हांजे साम्हूं त काफ़ी सारा ईंदा हूंदा। फीडिंग जो जेकॾहिं प्रॉब्लम आहे त पोइ उन वक़्तु ॿार खे कहिड़ो खीरु पीआरणु घुरिजे? बिल्कुलु। हाणे जेकॾहिं को तमामु घणी मजबूरी आहे, मदर जी पाण रिस्क हेल्थ रिस्क ते आहे या सफ़ा बिज़ी वर्किंग मदर आहे त उन में अल्टरनेट आहे त जेकॾहिं मदर आहे त पंहिंजो एक्सप्रेस मिल्क जेको आहे सो कढी रखी घर में को बि माण्हू उनखे ॾेई सघे थो। या जेकॾहिं उहो बि न आहे त को बि माण्हू हिकिड़ो टॉप फीड इस्तेमालु करे, पर उहो बि उनजो तरीक़ो आहे। हाणे हुनजी प्रॉपर जेका आहे जेकॾहिं फीडर आहे त हुनजी स्टरलाइज़ेशन हुजणु खपे। असां त चवंदा आहियूं माण्हू अवॉइड करे फीडर सां, पंहिंजो स्पून ऐं कप सां ॿार खे फीड कराए, सफ़ाई सुथराई सां कराए, पंहिंजो खीरु ठाहिण खां पीआरण खां पहिरियां पंहिंजा हथ ॿारनि जा हथ सुठे नमूने ते सफ़ाई सां साबुण सां धोइनि। उनखां फीडिंग खां पोइ वरी पंहिंजा हथ, छाकाणि त एतिरो उहो मिल्क या उहो नुक़सानु न ॾींदो आहे जेतिरो माना अनस्टरलाइज़ेशन ऐं असांजी हाइजीन प्रॉपर न हुजण जे करे। पोइ उहो ई जेका असां फ़ाइदे लाइ ॿार खे खीरु ॾियूं था त ॿारु वधे विझे, उहो ई उनजो हाज़मो ख़राबु करे ऐं हुनजी सिहत जे हानिकारक। जी बिल्कुलु ख़ूबसूरत, तमामु सुठो, तमामु यूज़फुल तव्हांजो मैसेज। आई एम मच थैंकफुल टू यू सर। तव्हां आयो, तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं तमामु ख़ूबसूरत ऐं इंफॉर्मेटिव प्रोग्राम असांजे तमामु नाज़रीन ताईं पहुतो। हफ़ीज़ बेरो साहब, हाणे तव्हां खां मैसेज वठंदासीं। छा मैसेज आहे? मुंहिंजो को मैसेज कोन्हे को, मुंहिंजो मुख़्तसर
मेहरान टीवी जे चैनल जे थ्रू तव्हांजी महिरबानी जो तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं मेहरान टीवी जा ॾिसंदड़ सॼी दुनिया जे अंदरि माण्हू आहिनि जेके सिंधी माण्हू रहनि था मुंहिंजी उन्हनि खे इल्तिजा आहे त हींअर तव्हांखे सिंधू दरिया बचाइणो आहे। जेकॾहिं सिंधू दरिया न बचियो त आउं कलाकु ॻाल्हाए थो सघां त सिंधू दरिया जे सुकण सां केतिरा नुक़सान आहिनि। मां मुख़्तसर इन खे इहो थो चवां त जेकॾहिं सिंधू दरिया असां खां वियो त असांखो ज़िंदगियूं हयातूं हे ख़ूबसूरत मंज़र ही कुदरती हुस्न ऐं ही असांजा वण ॿूटा इंसानी जानियूं हर जीवत हर साह वारी शइ ख़तमु थी वेंदी। असेंबलीअ में वेठल हे जेके भाड़िया ऐं बुज़दिल माण्हू वेठा आहिनि उन्हनि ते न भाड़ियो, पंहिंजी हिमत कयो। सिंध तव्हां आहियो, सिंध तव्हांजी आहे, तव्हीं सिंध जा वारस आहियो, हक़ीक़ी अॻुवाण सिंध जो अवाम आहे। महिरबानी करे अचो त इतिहाद कयूं, अचो त इतमा कयूं, अचो त एतिजाज कयूं ऐं पंहिंजो सिंधू वापसि करायूं। वॾी महिरबानी। तव्हांजी वॾी महिरबानी। प्रोग्राम में तव्हां शामिल थियो ऐं ॾाढो ख़ूबसूरत तरीक़े सां तव्हां पंहिंजो मुद्दो रखियो आहे, तव्हां पंहिंजो ख़ूबसूरत तरीक़े सां मौक़िफ़ रखियो आहे ऐं प्रोग्राम में जॾहिं मौजूदु रहिया आहियो त यकीनन प्रोग्राम असांजो तमामु इंफॉर्मेटिव ऐं ॾाढो ख़ूबसूरत असांजे तमामु नाज़रीन ताईं पहुतो आहे। ॿिन्हिनि महिमाननि जी शुक्रगुज़ार आहियां, सिर्फ़ु मां न पर मुंहिंजी इंटायर टीम तव्हांजी शुक्रगुज़ार आहे। ऐं नाज़रीन जेकॾहिं असां ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं सिहत जे हवाले सां त पोइ यकीनन डॉक्टर साहिबु पिणु पंहिंजी ज़ुबानी चई चुका त हिकु डॉक्टर ॾिसो उहो तव्हांखे रिकमेंड करे सघे थो कंहिं सुठे डॉक्टर जी तरफ़। उहो सुठो डॉक्टर तव्हांखे सुठो ट्रीटमेंट ॾेई सघे थो, तव्हां वटि सुठियूं मेडिसन्स मौजूदु थी सघनि थियूं। उन खां अलावा सभु कुझु पंहिंजे हथ में हूंदो आहे। जेसीं ताईं तव्हां पंहिंजे पाण खे वेल ट्रीट न कंदव त उन तरह तव्हांजो जेको रिज़ल्ट आहे तव्हांखे कोन मिलंदो। हर हंधि मां सम्झां थी त जेको इंसान जो इनपुट हूंदो आहे न उनजो जेको आउटपुट वरी मिलंदो आहे त ओड़ो ई मिलंदो आहे जेको तव्हां इनपुट ॾेई रहिया हूंदा आहियो। पंहिंजी पंहिंजी फील्ड में यकीनन अव्हां सभु बहितरीन तरीक़े सां कमु करे रहिया आहियो ऐं सुठी नॉलेज यकीनन अव्हां सभु रखो था। सो पंहिंजनि जो पंहिंजे प्यारनि जो पंहिंजी ज़िंदगी जो असां जेतिरो पाण सुठे तरीक़े सां ख़्यालु रखी सघूं था ओतिरो कोई बि कोन थो रखी सघे। नाज़रीन भरपूर प्रोग्राम में जेको सहकार मौजूदु रहियो वो स्किन वाइट गॉट मिल्क साबुण जो सहकार मौजूदु रहियो ऐं स्किन वाइट गॉट मिल्क साबुण पाकिस्तान जो बहितरीन फॉर्मूले सां तयारु थियल साबुण आहे जेको हाणे वधीक एडवांस फॉर्मूले सां गॾु मौजूदु आहे जंहिंमें वाइटामिन ए बि मौजूदु आहे ऐं वाइटामिन B3 बि मौजूदु आहे जेको हाणे रखंदो अव्हां जी स्किन खे 12 कलाकनि ताईं ताज़ो ऐं तवानो। उन खां अलावा सुबुह मेराण में भरपूर अॼु सहकार मौजूदु रहियो गाला बिस्किट जो ऐं गाला बिस्किट जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं था त ख़ालिस बेज़े ऐं कणिक सां तयारु कयल बहितरीन ज़ाइके वारो मुंहिंजे देश जो बिस्किट गाला तव्हां इज़ीली कंहिं बि शॉप तां वठी सघो था। हींअर मूंखे मुंहिंजे आयल मौज़िज़ महिमाननि खे मुंहिंजी इंटायर टीम खे ॾींदो इजाज़त, पंहिंजी दुआउनि में भरपूर रखंदो यादि। अल्लाह निगहबान।